बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेराण में आऊं या तव्हांजी मेज़बान तेरी मुआन। नाज़रीन सबको अॻु तव्हांखे मां लख लख मुबारकूं ॾींदुमि, मरहबा मरहबा चवंदुमि। जीअं त असांजो रबिउल अव्वल जो महीनो स्टार्ट थी चुको आहे, असांजो ख़ुशियुनि वारो महीनो, जी सॼी पूरी मुस्लिम उम्मत खे, पूरी दुनिया खे जेको असांजे नबी जी आमद जी लख लख मुबारकूं हुजनि। हीउ महीनो असांजो भलारो महीनो, असांजी इबादतूं हिकिड़ी ख़ुशी हूंदी आहे। ॾिसो असां जीअं पाण नॉर्मली तौर ते हिकिड़ी बर्थडे सेलिब्रेशन कंदा आहियूं पंहिंजी नबी जे अचण जी ख़ुशी में, जेका असां पंहिंजी बर्थडे सेलिब्रेट कंहिंजो ॿारड़ो ॼमंदो आहे, कंहिंजी न्याणी ॼमंदी आहे त केतिरी ख़ुशियूं कंदा आहियूं। पंहिंजो जेको असांजा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते असां केतिरा त ख़ुशि थींदासीं। त उन सां गॾोगॾु असां पंहिंजे प्रोग्राम सां तव्हांजी नज़र ताबन कयो आहे टपाल मेज़बान, जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे, जिथे अदा सजाद खे आउं भलीकार कंदमि। भलीकार अदा सजाद कीअं आहियो? ठीकु आहियो? टपाल मेज़बान जे तावन सां टपाल मेज़बान जे तावन सां असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में ढाबो सजियल आहे, जिथे अदा सजाद बहितरीनु चांहि ठाहे रहिया आहिनि। हिकिड़ी थोरी देरि खां पोइ असां जेके इंजॉय कंदासीं। ऐं उन सां गॾु गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में, खटियो दिलि डिलाइट सां। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि, जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो, 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ॾिसो असां इंसान जॾहिं सोचंदा आहियूं त चलो केतिरा बि इशूज़ ऐं मसइला हुजनि, त लेकिन सां गॾोगॾु जेके दुनिया जा रिवायती जेके इवेंट्स हूंदा आहिनि, जीअं हाणे तव्हां ॾिसो कल्ह केॾो वॾो हर कंहिं जो सीज़न्स हूंदो आहे, जीअं शादियुनि जो सीज़न हूंदो आहे, ऐं जीअं कुझु एजुकेशन जे हवाले सां जीअं एग्ज़ाम्स जा सीज़न्स हूंदा आहिनि, इहे वॉट एवर काफ़ी सारा सीज़न्स हूंदा आहिनि। त ईअं हाणे जेको सीज़न हिकिड़ो मौसम हले थो, सियासी सीज़न हले थो, जिते ॾिसो था तॾहिं जलसा जुलूस थियनि पिया, जेके बि पंहिंजे पार्टी सां रिलेटेड जेके बि कारकुन आहिनि पंहिंजो इज़हार कनि पिया। कल्ह जीअं तव्हां ॾिठो केतिरो वॾो कराची में जेको हिकिड़ो जलसो थियो, काफ़ी सारियुनि पार्टियुनि जो हिकिड़ो मजमू हुते जमा थियो। माना रोडनि रस्तनि ते हिकिड़ी माण्हुनि जी ॾिसो अजीब पंहिंजी कैफ़ियत नज़र अचे पई। एतिरा डिज़ास्टर हुजण जे बावजूदि, एतिरो जी कोरोना हुजण जे बावजूदि, केतिरा ज़िंदगी जा ॿिया इशू हुजण जे बावजूदि, इहे बि रंग आहिनि लाइफ जा। इहे सभु इंसान खे इंजॉय करणु घुरिजनि। ॾिसो न, एजुकेशन रुकी पई आहे कोरोना जे करे, पर जलसा जुलूस थियनि पिया, इहे बि रोडनि ते मूंखे अजीब माना नज़र अचनि पिया। त ॾिसो एजुकेशन जो निज़ाम सॼो धर्म भरम लॻो पियो आहे हींअर हिन सिचुएशन्स में, जेकी असांजी मेन बुनियादी ज़रूरत आहे। अगरि कंहिं मुल्क खे तरक़ी याफ़्ता करिणो आहे त उन्हनि जे ॿारनि खे उन्हनि खे तालीम ॾियण जी ज़रूरी आहे, एजुकेशन खे प्रायोरिटी ॾियण जी ज़रूरी आहे। पर उते ॾिसो इहे अहिड़ा इवेंट्स अचनि पिया त उते सभु माण्हू को कोरोना खे एग्ज़िस्ट बग़ैर कंदे सोचनि ई नथा त कोरोना एग्ज़िस्ट करे थो, त ओड़ा इवेंट्स थियनि पिया। लेकिन ख़ुदा जेको आहे इहे सभु शयूं अगरि सोचे सघूं था त असां त नंढी नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, पर इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं वॾी बि थी सघनि थियूं। त चलो जिथे तव्हां पाबंदियूं ॿिए हंधि लागू कयो था एजुकेशन ते, त उते अहिड़ियुनि जॻहियुनि ते बि लागू थियणु घुरिजनि, मास्क वग़ैरह पवणु घुरिजनि, सोशल डिस्टेंस करणु घुरिजे, छो त कोरोना हिन वक़्त ताईं बि एग्ज़िस्ट करे पियो। ऐसे प्रोग्राम में हमेशह जीअं त नाज़रीन ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि। अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि, मुंहिंजी प्यारी नंढी भेण मौजूदु आहिनि, ऐं हू पाण जेको वाबस्ता हिकु सोशल वर्कर बि आहिनि, ऐं हिकु काफ़ी सारे पाण जेके हिकु मेडिकल डिपार्टमेंट सां बि हुनजो मैनेजमेंट जो बि कमु आहे। त तोखे ज़रूरु पुछंदासीं त हू पंहिंजी हिन एज में कीअं सभु मैनेज कनि थियूं, ऐं हू सोशल वर्क जे तरफ़ कीअं आयूं, ऐं मैनेजमेंट जो जेको सेक्शन हूंदो आहे ख़ासि तौर ते मेडिकल साइड में उहो कीअं थींदो आहे। अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारुफ़ करायूं। नोमाना, नोमाना कैसी हैं आप? ठीक है, मैं बिल्कुल ठीक हूँ, आप कैसे हैं? बिल्कुल ठीक ठाक। कैसा लग रहा है आज आपको यहाँ के? आज काफ़ी अच्छा, एक्चुअली अपनी फीलिंग्स शेयर करना थोड़ा मुश्किल हो जाता है सबके लिए। अच्छा सही। अच्छा वैसे मैं नॉर्मली जनरली आपसे शुरू करती हूँ, वैसे आपकी मॉर्निंग कैसे होती है? आज थोड़ी डिफरेंट हुई है, वैसे तो आप काम के सिलसिले में चल जाती हैं। नॉर्मली ऐसा होता है कि एक्चुअली क्योंकि मेरे फादर की तबीयत ठीक नहीं है, तो रात में सोया ही लेट जाता है, तो 9-10 बजे अब्बू के साथ ही मॉर्निंग होती है, उन्हें ब्रेकफास्ट करवाया जाता है। उसके बाद अगर जॉब है तो मैं जॉब पे जाती हूँ, नहीं तो अपनी कोई एक्टिविटी वगैरह हो, कोई इशू हो किसी भी, जैसे अभी रिसेंटली मैं एक इशू से डील कर रही हूँ, तो उसके लिए मुझे कभी डायरेक्टर ऑफ एजुकेशन के पास जाना पड़ता है, कभी हमारे MPS साहब जब्बार खान साहब उनके पास जाना पड़ता है। तो इस तरह मतलब इस तरह की रूटीन से। अच्छा आपकी वैसे एजुकेशन क्या रही? मैंने वैसे ग्रेजुएशन किया है फिजियोलॉजी में 2018 में। सही। अच्छा वैसे सिंधी ज़बान कितनी समझ में आती है, कितनी बोल लेती? एक्चुअली क्योंकि सिंध में रहती हूँ और यूनिवर्सिटी भी सिंध है, तो समझ में आ जाती है, बोलना थोड़ा मुश्किल हो जाता है, लेकिन समझ तो लेती है ना। अब जैसे मैं बोलूँ कैसी आप ठीक है, किए आयो, खुश आयो? मां खुश आया। मां खुश आया। मां खुश आया। सही, खुशी रहण घुरिजे हमेशा ज़िंदगी, ये खुशी जो ही नालो। तो ये सारी चीज़ें मतलब आपने किस वक्त में आपने ये जो सोशल वर्क का भी आपका है पर्सपेक्टिव है, तो ये कैसे स्टार्ट? हर चीज़ के पीछे एक स्टोरी होती है, कोई ना कोई इंस्पिरेशन होती है। तो मेरा सोशल वर्क जो था वैसे तो शुरू से ही अब्बू को देखा हमेशा से दूसरों को हेल्प आउट करते हुए,
तो यूनिवर्सिटी में, क्योंकि आपको पता है यूनिवर्सिटी में सब लोग एक साथ होते हैं, डिफरेंट बहुत सारे इश्यूज हमें फेस करने पड़ते हैं, तो वहाँ पे मुझे लगा कि अगर हम भी नहीं बोलेंगे तो कौन बोलेगा। डिफरेंट इश्यूज के लिए हमें अपने ही हक के लिए बोलना पड़ता था, लाइक क्लासेस नहीं है तो उनके लिए बोलना, तो वो छोटी छोटी चीजें गैदर करते हुए तो बड़े लेवल पे आ गए थोड़ा सा। हमारे यूनिवर्सिटी में ज्यादा पता चलता है हमारे हुकूक है, एग्जैक्टली हमारे हक है, यूनिवर्सिटी में आके फिर ज्यादा पता चलता है। बिल्कुल बिल्कुल। चाहे वो घर से रिलेटेड हो, चाहे वो एजुकेशन से रिलेटेड हो, चाहे वो खानदान में कोई ऐसा कोई इवेंट आ जाए, तो तब हमें पता चलता है कि भाई वी हैव अ राइट, तो उसे हमें डिजर्व करना चाहिए। एक्चुअली वो यूनिवर्सिटी है ना, तो वो यूनिवर्स जो है वो छोटी सी जगह पे आ जाता है। दरअसल वो वजह ये है कि वहाँ हम खुद इंडिपेंडेंट होते हैं, बिल्कुल हम किसी पे डिपेंडेंट नहीं होते, सारी चीजें हमें खुद वहाँ जो करना है आपने खुद ने करना है, खुद ने सरवाइव करना है हर तरह के माहौल में, हर तरह के लोगों बड़ा में जंगल रह होता के। है। एक बहुत बड़ा जंगल होता है जहाँ बस छोड़ दिए जाते हैं सुबह से 3-4 बजे तक। तो वहाँ से सर्वाइवल शुरू हुआ और मेरा इंटरेस्ट भी वहीं से डेवलप हुआ, क्योंकि वहाँ पे हरासमेंट की आपको पता है एजुकेशन सिस्टम में। अच्छा। और जब रंग बिरंगे लोग आते हैं, डिफरेंट लोगों से मिलना जुलना होता है, रंग बिरंगे मीन्स डिफरेंट इलाकों से जब आते हैं तो हर किसी का डिफरेंट बिहेवियर होता है, नेचर होती है। तो वहाँ पे काफ़ी इश्यूज मैंने फेस किए और कुछ मेरी फ्रेंड्स ने फेस किए। फिर उन इश्यूज को लेके हमें हायर अथॉरिटी तक जाना, तो ये जितना भी प्रोसेस रहा, इस प्रोसेस में मुझे लगा कि अगर मैं अपना रोल थोड़ा सा भी प्ले कर सकती हूँ, हम सबको अपने अपने हिस्से का थोड़ा थोड़ा रोल प्ले करना चाहिए, तो वाई नॉट। अच्छा आप ऐसा सोशल वर्कर भी हैं और शहूर भी रखती हैं, यूनिवर्सिटी की आपको तालीम भी है। ये जहाँ पे कोरोना एग्जिस्ट कर रहा है, हम सोच रहे हैं, तो वहाँ पे कोरोना की वजह से तालीमी इदारे हमारे बंद है, लेकिन वहाँ पे एक तरफ दूसरी पिक्चर हमें नज़र आ रही है कि जल से जुलूस जो है वो नज़र आ रहे हैं, सब लोग इकट्ठे हैं, तो क्या कहना चाहेंगे इस पे? इस पे कहना चाहूँगी कि हमें एक तो नेगेटिविटी बहुत हो गई है ना, तो हमें थोड़ा पॉजिटिव साइड देखना चाहिए। अच्छा। तो मेरे लिए जो पॉजिटिव साइड है वो ये है यूनिटी। कायदे आज़म ने जो कहा था यूनिटी, फेथ, डिसिप्लिन, एक तो वैसे ही हम लोगों का जो है पर्सनली हमारा भी बीबी साहिबा से बड़ा लगाव है, तो मेरे ख्याल से फेथ तो था ही हमें। अब वो जो यूनिटी वहाँ पे मरियम साहिबा की वजह से आई है, तो आई होप जो उन्होंने कहा है, जो वो कहना चाहती हैं, जो उन सब लोगों ने मिलकर डिलीवर करना चाहा, तो वैसा करके दिखाएंगे। Action speaks louder than words. Action speaks louder than words. It's very true, but I am talking just about a corona. That's we corona have a distance, social distance precautions, and already we have affected the education system about it because of corona. पर वहाँ पे ये जल से जुलूस नजर आ रहे हैं, तो क्या करेंगे हम? कहेंगे ये कि हमें पॉजिटिव पिक्चर देखनी चाहिए, और सेकंड ये कि इसमें भी पॉजिटिव पिक्चर देखनी चाहिए कि एक तो बहुत मुश्किल से सब इकट्ठा हुए हैं, वन पेज पे आए हैं, तो मेरे ख्याल से हमें शुक्र करना चाहिए कि स्लोली चीजें बेटर होती जा रही है, वरना एजुकेशन को अपलिफ्ट करना चाहिए। इसके लिए हमारे पास जो भी आई थिंक ऑनलाइन सिस्टम जो था वो बहुत जबरदस्त था। अच्छा, ऑनलाइन सिस्टम में स्टूडेंट्स ने बिल्कुल मुतमईन थी। मेरे भाई बहन, मैंने छोटे बहन भाइयों को देखा वो रेगुलर क्लासेस ले रहे थे। कुछ प्रॉब्लम्स हुई क्योंकि न्यू था, और आई थिंक ये जो है एक डेवलपमेंट की तरफ एक वन मोर स्टेप है, क्योंकि अगर आप आउट ऑफ कंट्रीज में देखें तो वहाँ पे सारी एजुकेशन ऑनलाइन है, मोस्ट ऑफ द कोर्सेज ऑनलाइन है। ऑलरेडी उनका 10 साल 20 साल पहले हमें फर्स्ट स्टेप लेना था, अब वो किसी और तरह से नहीं, वो कोरोना की वजह से हमने लिया, लेकिन ये कि एहतियात करनी चाहिए हमें, बिल्कुल सोशल डिस्टेंस मेंटेन करना चाहिए। अगर आप स्टेज देखती जलसे का, जो मैंने कुछ पिक्चर्स देखी, कुछ क्लिप्स देखी, तो उसमें वो उन्होंने सोशल डिस्टेंस मेंटेन किया था, बट हमारे जो जयाले हैं, हमारे जो लोग हैं उनसे बहुत प्यार करते हैं, तो उन्होंने थोड़ा मेंटेन नहीं किया। बट ये कि हर इंसान को अपनी तरफ से कोशिश करनी चाहिए सोशल डिस्टेंस मेंटेन करने की। सही, जैसे कोरोना तो है ना, अवेयरनेस की थोड़ी सी कमी है हम सब लोगों में, अवेयरनेस चल रही है। वो आप कॉल करते हैं वहाँ पे भी आपको पता है तकरीबन 1 लोग बस अमल नहीं करते ना। सही, इम्प्लीमेंटेशन का फर्क है, बता के इम्प्लीमेंटेशन जो है वो थोड़ी सी हमारे अंदर कम है। हम सुन लेते हैं, यहाँ से सुन के। आप कितना इम्प्लीमेंटेशन करते हैं? मेरी पूरी कोशिश होती है इम्प्लीमेंटेशन पे। फर्स्ट टाइम जब पता चला तो क्या आपका पहला स्टेप था? पहला स्टेप ये था कि घर को सेफ रखना है, क्योंकि फादर मदर हैं, दोनों बीमार रहते हैं, तो हमारी यही कोशिश थी हम कम से कम बाहर निकलें, ग्रॉसरी वगैरह जो भी था। लेकिन क्योंकि सोशल एक्टिविस्ट हूँ, बाहर तो निकलना था लोगों की हेल्प के लिए, तो बाहर तो हम निकले हैं, लेकिन सैनिटाइजर, मास्क वगैरह इन सब चीज़ों के साथ। तो इस पूरे ये जो कोरोना के जो 6 महीने का लॉकडाउन था, ये स्मार्ट लॉकडाउन था, तो इस चीज़ को आपने कैसे समराइज किया? जब आप सोशल वर्क पे आप गई भी, लोगों में बैठी भी, तो उनमें क्या इतनी अवेयरनेस नज़र आ रही थी कोरोना के हवाले से? कोरोना के हवाले से लोग परेशान ज़रूर थे, लेकिन वो इससे ज़्यादा इस बात को लेके परेशान थे कि वो सरवाइव कैसे करेंगे लॉकडाउन में। अच्छा। क्योंकि सब कुछ बंद था, आपको पता है, लोग बेरोज़गार हो गए थे, बहुत सारी चीज़ें थी, और इन चीज़ों को मद्देनज़र रखते हुए हमें एक लिस्ट बनाने की नीड थी कि प्रायोरिटी देने की नीड थी उन लोगों को जिनको ज़्यादा नीड थी।
हमने सबसे पहले एक लिस्ट प्रिपेयर की ऐसे लोगों की जिनको सबसे ज़्यादा नीड है। सही सही, जबरदस्त। मतलब उस पे फिर ज्यादा आपने वर्क Exactly, किया। उस चलिए चीज़ का- मजीद इस पे गुफ्तगू होगी, लेकिन एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक के बाद। नाज़रीन, ये वक्त जो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिनी प्रोग्राम से ताबन किया तपाल मेज़बान जेके वधाए रिश्तन जमान सिंधी मेज़बानी जो राज़ी तपाल मेज़बान चाहे जो ब्रेक को पौधा से ज़्यादा सां एंजॉय कराईंदा ऐं उन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटो दिल डिलाइट सां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम से ताबन किया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तन जमान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ी टपाल मेज़बान चाहे जेको हींअर असां एंजॉय करे रहिया आहियूं ऐं उन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटो दिल डिलाइट सां ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा आहिनि। ब्रेक जे दौरान असांखे जेके सेकेंड गेस्ट असांखे जॉइन कयो आहे, मुंहिंजी से पंहिंजी सिंधी ॾियाणी कोटड़ी खां उन्हनि जो तालुक आहे। इंटर उन्हनि कई आहे, ॾिसो इंटर करे उन्हनि पंहिंजो करियर स्टार्ट कयो आहे हिकिड़ी राइटिंग एज़ अ कॉलम निगार आहे, हू कॉलम लिखंदियूं आहिनि ऐं शाइरी बि कंदियूं आहिनि। ॾिसो इंटर जो लेवल हिकिड़ो कॉलम लिखण जो, वरी शाइरी करण जो, मतिलबु हीअ सो असांजे सिंध में केतिरो वॾो टैलेंट मौजूदु आहे। मतिलबु असां सिंधी केतिरा टैलेंटेड आहियूं, ख़ासि तौर ते असांजी न्याणियूं जेकियूं आहिनि इन कम खे पंहिंजे लिखण करण खे जेको आहे अॻिते वधीक पज़ीराई ॾियनि थियूं, सोचनि ऐं सम्झनि जे हिसाब सां पंहिंजी जेकी अंदरि जी तालीम आहे उहो पाण खे जेको असांखे ॾियनि बि पियूं त बाक़ी हिन शइ खे अहिड़ी कैटेगराइज़ में हिन कैटेगराइज़ में जेको आहे असां ॾिसी सम्झी सघूं था। त अचो त नाज़रीन तव्हांजो हुन सां तारीफ़ करायूं। सिंधु सिंधु कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मिलण में कीअं आहियो? ठीकु आहे। तव्हांजो सुबुह जो आगाज़ नॉर्मली कीअं थींदो आहे? अॼु अची करे ईअं कीअं थो लॻे? अॼु इलाही सुठो पियो लॻे ऐं फर्स्ट टाइम अॼु मां एक्साइटेड थी आहियां घणो भाई, सुबुह सवेर बि इलाही उथी आहियां। अच्छा जी। उहे कीअं उथो अथव भला? उहे रूटीन तव्हांजी चेंज आहे? रूटीन त फ़िलहाल कॉलेज वग़ैरह न आहिनि, रूटीन त देरि सां ई थींदी आहे। सही सही। सॼे घर जो राति जो कमु वग़ैरह कंदा आहियूं त देरि थींदी आहे, सुबुह जो अभी कंदी आहे सभु कुझु, त सुबुह जो देरि सां उथणु थींदो आहे। अॼु माना तव्हांजो काफ़ी टाइम खां पोइ सवेर उथण थियो? अॼु फजर टाइम उथणु थियो, नमाज़ पढ़ी। अच्छा, फजर जे टाइम ज़बरदस्त। कंहिं उथारियो? पाण उथियो या जी न, मूं अलार्म रखे छॾियो। अच्छा, अलार्म ते रखियो। गुड, अलार्म जी आदत हुजणु घुरिजे। अलार्म जेको आहे ॿियो कोई उथारियो न उथारियो, अलार्म बार बार उथारींदा। सही। अच्छा, पोइ नाश्तो वाश्तो नेरनि छा सां कई? अॼु नेरनि अंडा पराठा। अच्छा, पिज़्ज़ा वग़ैरह खाधा। ज़बरदस्त ज़बरदस्त। माना अॼु एक्साइटेड आहियो, थोरो लाइफ में चेंज आयो। अच्छा, सडनली जेका रिदम में ज़िंदगी अचे त अचानक कोई नयो मौक़ो मिली वेंदो त अॼु माना तव्हां उन लाइ माण्हू एक्साइटेड हूंदो आहे त अॼु माना नओं ॾींहुं मिलियो आहे त उन जी शुरूआति कयूं सुठे तरीक़े सां कजे। छा पिया जॾहिं राति तव्हां सुम्हण सुता हूंदो या वरी मूं सोचियो माने इलाही सुठो सोचियो ऐं इहा ॻाल्हि मूं माने फ्रेंड खे ॿुधाई, व्हाट्सएप वग़ैरह स्टेटस ते रखिया त किन मज़ाक मस्ती में चया त सुभाणे अगरि असांजे घर में मेरान टीवी हलंदी त असां टीवी भञी छॾींदासीं। मज़ाक फ्रेंड जी। ऐं वरी कंहिं दोस्तनि जेके महिल ॾिसंदा हूंदा मुंहिंजा फेसबुक फ्रेंड घणा ई आहिनि त उन्हनि सभिनी चयो चई असां ज़रूरु तुंहिंजो प्रोग्राम ॾिसंदासीं, ख़ासि करे माने सभु एक्साइटेड। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, ही तव्हां जीअं इंटर हींअर तव्हां फाइनल मस्त कई आहे त तव्हां जेको राइटिंग जी तरफ़ कीअं आहियो? राइटिंग जे तरफ़ न मां शुरू खां वठी हुयसि, मतिलबु 5 क्लास खां वठी माने मुंहिंजी फर्स्ट कहाणी आहे लिखियलु आहे अॼु ॾींहं ताईं। हिकु दोस्त जे जेको मुंहिंजो क्लास फेलो आहे, हुनजे बारे में लिखी हुनजी लाइफ ते, त उहा कहाणी मुंहिंजी अॼु ॾींहं ताईं लिखियलु आहे। उन खां पोइ वरी मूं हाणे वेझराई में हिकिड़ी कहाणी लिखी त वयल वक़्तु वराए ॾे मूंखे, हिकु वराए ॾे मूंखे, जेको कॾहिं न आहे वरणो। माने उन में थोरो मुंहिंजे दड़े जो माने अक्सर माने सॼी माने माज़ी जे तरफ़ मतिलबु अच्छा, इहो कीअं तव्हां ते असर पियो लिखण जो? घर में कोई अहिड़ो माहौल हो? हा, घर में माहौल मूंखे शुरू खां वठी न माने नानाणनि वटि रही आहियां त वरी उन्हनि जो उहो माहौल हो ऐं मामा वग़ैरह। नानाणनि में केरु तव्हांखे लिखण जो उन्हनि जो? लिखण जो मुंहिंजो मामा आहे वॾो, माने उनखे घणो माने अख़बारनि जो इहे शयूं। मुंहिंजे मामा जो नालो पीर बख्श वञीरो। अच्छा, तव्हां पंहिंजे मामा खे इंस्पायर कयो। सही। त उहो मूंखे अख़बार वग़ैरह बाणे ॾींदो। असांजे घर में माने घणी शयूं इहे ऐं लाइब्रेरी जा बुक्स वग़ैरह ऐं स्कूल वञणु शुरू कयमि त पोइ लाइब्रेरी में मतिलबु घणो अट्रैक्शन रहियो ऐं मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त फ्यूचर में त मां लाइब्रेरी खोलियां पंहिंजे शहर में ऐं ईअं सम्झो त अधु लाइब्रेरी मुंहिंजे घर में बि आहे। ज़बरदस्त। त उन हिसाब सां त माना उन ते तव्हां स्टेप कयो लिखण करण जो। ऐं वधीक वरी माने राइटर ई आहे जेको मतिलबु माहौल जे जेका उणायूं थींदियूं आहिनि, घटि वधाई थींदियूं आहिनि, उहे ई शइ माने राइटर असां ज़ाहिर कंदो आहे। त असांजे माहौल माने अहिड़ो न मिलियो असांखे माहौल त असां चाहियूं था त असांखे न आहे मिलियो त असांजे ईंदड़ मुस्तक़बिल खे उहो माहौल मिले। असां जोड़ींदासीं त उहो माहौल मिलंदो न। बिल्कुलु। ऐं
मुआशरे में केॾियूं ॻाल्हियूं कहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके मतिलबु ढकियल आहिनि त चाहियां थी त उहे शयूं ज़ाहिर थियनि। सपोज तव्हांजी नज़र में सपोज त पंहिंजो वॾे मां वॾो इशू असांजे माने मां पंहिंजे अगरि पाड़े जो मिसाल खणां त छोकिरियुनि तो माने वॾो में वॾो इशू आहे। माना तव्हांजे पाड़े में छोकिरियुनि जे कहिड़े हवाले सां इशू? हेॾा न वञणु ईअं न करणु उन हिवाल सां इशू ऐं मतिलबु जीअं गैदरिंग वग़ैरह ऐं फ्रेंडशिप थींदी आहे त उन ते माने घणो इशू। हालांकि अॼुकल्ह जो माहौल ॾिठो वञे त ईअं आहे पर असां चऊं था त असांखे हिकिड़ो मौक़ो ॾिनो वञे में बि असां उन माहौल खे सेट करे छॾियूं में बि असां उन्हनि गैदरिंग में न वञूं असां या असां उन गैदरिंग में वञूं था त असां उन्हनि खे पाण जहिड़ो सेट कयूं। सही सही त असां वटि एॾो टैलेंट आहे असांखे मौक़ो हिकिड़े दफ़ा मिले त सही, असां माना पंहिंजे तव्हां मुआशरे खे सुधारे सघूं था एतिरो टैलेंट आहे अॼुकल्ह जे छोकिरियुनि में ऐं मुंहिंजे पाण में मुंहिंजी काफ़ी फ्रेंड्स आहिनि जो घणियूं एक्टिव आहिनि उहे सिर्फ़ु इन करे पोइते आहिनि त उन्हनि जा पेरेंट्स या उन्हनि जो सपोर्ट नथा कनि माना उन्हनि खे मौको नथा ॾियनि मौको नथा एतबार ॾियनि। में उन्हनि खे नथा नथा करें। वठनि। सही 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 जबरदस्त। मैं माना क्या कहेंगे इस बात पे जो लड़कियों को इवन के फैमिली फ्रेंड्स जो गैदरिंग या इवन के गर्ल्स की गैदरिंग में भी उनको नहीं जाने देते, क्या कहेंगे इस पे? मैं ये कहना चाहूँगी कि पेरेंट्स को, क्योंकि फर्स्ट जो ट्रस्ट लेवल होता है ना बच्चों पे वो पेरेंट्स का होता है। बच्चों को किस तरह से उन्होंने सोसाइटी के सामने पेश करना है इसमें पेरेंट्स का बहुत बड़ा रोल होता है। तो मेरे ख्याल से पेरेंट्स को बच्चों को मौका देना चाहिए, उन पर ट्रस्ट अपना बनाना चाहिए और उनको अपनी तरबियत पे भरोसा होना चाहिए। और जो इन्होंने इशू डिस्कस किया मेरे ख्याल से उस चीज़ को अभी हाईलाइट करने की बहुत नीड है, उस चीज़ पे वर्कआउट करने की हम सब एक्टिविस्ट को बहुत नीड है, क्योंकि लड़कियों के साथ स्पेशली ऐसा होता है कि उन्हें मौका नहीं दिया जाता जस्ट बिकॉज वो लड़कियां हैं, जस्ट बिकॉज हमारे माशरे में रेप रेशो, सुसाइड रेशो जो आजकल बढ़ गया है बहुत ज़्यादा। हरेसमेंट पेरेंट्स की यकीनन वो ऐसी चीज़ है जिसकी वो जिम्मेदारी है वो संभालना चाहते हैं। केयर के साथ भरोसा भी होना चाहिए। और मेरे फादर हमेशा कहा करते थे माहौल में आप इस पूरी सोसाइटी में आपको हर तरह के लोग मिलेंगे, अच्छे भी मिलेंगे बुरे भी मिलेंगे। आपको अपने काम के लिए अच्छे लोगों के साथ भी रहना पड़ेगा, बुरे लोगों के साथ भी रहना पड़ेगा, लेकिन आप में वो जिसको हम कहते हैं सेल्फ डिफेंस वो होना चाहिए। और मेरे ख्याल से सेल्फ डिफेंस सबसे पहला जो बीज होता है सेल्फ डिफेंस का वो पेरेंट्स ही अपने बच्चों को दे सकते हैं। तो अगर एक बार ऐसा एक छोटा सा वाक्य डिस्कस कर देती हूँ कि हमेशा से मैं बहुत ही ज़्यादा अब्बू अम्मी, एक होता है ना केयरिंग चाइल्ड, आप अम्मी अब्बू वाले अम्मी अब्बू वाला तो मैं वो थी। कॉलेज स्कूल के बाद कॉलेज में एडमिशन लेना था तो मेरे फादर ने कहा कि ऐसा करो कि तुम और तुम्हारी दोस्त मिलकर जाओ और एडमिशन के फॉर्म्स लेकर आ जाओ। हमने कहा ठीक है। मैं तो बहुत डर रही थी क्योंकि मैं ऐसे कभी अकेले गई नहीं थी बाहर। तो वैसे तो हमने पूरा पाकिस्तानी ऑलमोस्ट, क्योंकि अब्बू आर्मी में थे तो घूमा है, लेकिन कभी ऐसे अब्बू के बगैर या अम्मी के बगैर नहीं गई। मैं अपनी फ्रेंड के साथ गई और वापसी पे आते हुए ऑटो में, यूजुअली ऐसा होता है ऑटो में मैं आ रही थी और ऑटो वाले ने आइसक्रीम का पूछा। ओह माय गॉड, सीरियसली आइसक्रीम का पूछा। और क्योंकि उस वक्त ऐसा भी हो रहा था ना कि बुरी बंद लाशें और इस तरह की कहानियां चल रही होती थी कि लड़कियां किडनैप हो जाती थी। तो मैं बहुत डर गई। मैं तो बिल्कुल चुप हो गई। मैंने अपनी फ्रेंड को थोड़ा इशारा किया, मैंने कहा चुप हो जाओ, बस घर पहुंच जाए हम, उसके बाद हम देखेंगे। उसने आपको ऑफर की क्या? ऑफर की आइसक्रीम की बाकायदा बार बार, जब तक हम पहुंचे नहीं। और खैर उसने हमें सही सलामत पहुंचा दिया और मैं उतरी और मैं तो रोने लग गई घर जाती कि आइंदा तो मैं अकेले नहीं जाऊंगी। और मेरे अब्बू ने फिर मुझे उस दिन समझाया कि नहीं ऐसे रोगी तो कैसे चलेगा, आज हम हैं कल नहीं होंगे, या कल तुम्हें कहीं और दूर जाना पड़ेगा तो कैसे करोगे। फिर अब्बू ने मुझे एक ट्रिक बताई कि अगर कभी कोई ऐसे रिक्शा वाला करे ना तो दुपट्टा पकड़ के, अब्बू ने बाकायदा मुझे सिखाया कि दुपट्टा पकड़ के और आपने उसको यही कर देना है, उसका गला खींच देना है। तो इस तरह की ट्रिक्स हैं, टिप्स हैं जो आई थिंक पेरेंट्स अगर बच्चियों को देंगे स्पेशली तो उनका कॉन्फिडेंस लेवल और बढ़ेगा। तो उसके बाद से ऑन एंड ऑफ मैंने अकेले, और फिर यूनिवर्सिटी में आके तो आपको पता है वैसे ही अकेले आना जाना हो जाता है। तो मेरे ख्याल से पेरेंट्स का बहुत बड़ा रोल है इसमें। जैसे इन्होंने कहा इनके जो एरिया है वहाँ पे ये जहाँ रहती हैं, तो मेरे ख्याल से अगर वहाँ पे कुछ ये स्टार्टअप लें और मैं इनके साथ तो ऐसी हम गैदरिंग्स करेंगे जिससे भी पेरेंट्स को हम सिंधु तव्हां नहीं ना तो जॾहिं तव्हां लिखियो फर्स्ट टाइम कॉलम वग़ैरह तव्हां पंहिंजी फैमिली में सबको कंहिंखे ॿुधायो पहिरियों पंहिंजे मतिलबु पेरेंट्स साइड में? उन मां शुरूआत कई, पोइ मां नंढा नंढा लिखंदी हुअमि। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हिकु शाइर लाइ या हिकु लेखक लाइ ईअं लिखणु मुनासिबु न आहे जेसि ताईं उन को ख़्यालु न हुजे, का सोच न हुजे। त मतिलबु हिकु अॼुकल्ह जो असांजे हिसाब सां माहौल हले पियो त हू हिकु ख़्याली माने महबूब जीअं चवंदा राइटर जे हिसाब सां। सो इन हिसाब सां मूं इन खे नाव ॾिनो त मुंहिंजे नाव सां सिंधु सागर मूंखे नाव शुरू खां वठी घणो पसंदि आहे। मूं पढ़ियो बि आहे सागर। त
त उन हिसाब सां त मूं उनखे पंहिंजो आइडियल खयो, ख़्याली खयो त सागर मुंहिंजो महबूब। ऐं उन हिसाब सां जीअं छोकिरी जी हिकिड़ी फीलिंग्स हूंदी आहे ऐं उन माने चाहींदो आहे त माने असांजो हमसफ़र हुजे अगरि त अहिड़े हिसाब सां हुजे ऐं इहे क्वालिटियूं हुजनि। ऐं अगरि कहाणी लिखण हिसाब सां ईअं असां शाइरी था लिखूं त लेखक जेके शाइर आहिनि मर्द आहिनि त उहे त औरतुनि ते हुस्न ते लिखी था वञनि, पर औरतूं घटि आहिनि जेके माने मर्द जे ख़ूबियुनि खे उन्हनि जे हिसाब सां त मूं लिखणु उतां माने शुरू कई त मूं त कुझु लिखियमि त असांजी माने घणो पहिरीं माहौल असांजो ख़राबु थी वियो त छोकिरी बिगड़जी वई आहे। कंटिन्यू कंदमि त जॾहिं फर्स्ट टाइम तव्हां कंहिं मेल ते शाइरी लिखी त माना तव्हां ते इफेक्ट छा पिया माहौल माना सॼो इन ते कंटिन्यू कंदमि लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। नाज़रीन हीअ वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिन प्रोग्राम सां ताउन कयो इतफ़ाक़ मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि इतफ़ाक़ मेज़बान चाहे इन सां गॾोगॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां काॾे न वञिजो असां सां रहजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो इतफ़ाक़ मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि इतफ़ाक़ मेज़बान चाहे उन सां गॾोगॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं असां सां कॉल ते जेके समी बलोच साहब जेके बहितरीन जेके मौजूदु आहिनि जेके शाइर आहिनि पाण जेके आहिनि पाकिस्तान टेलीविजन जा प्रोड्यूसर बि रही चुका आहिनि ऐं आम उहिदे ते बि रही चुका आहिनि। अॼु उनजो जेको बर्थडे जेको आहे उन जेको जनम ॾींहुं आहे बहितरीन शख़्सियत जा जेके मालिक आहिनि शऊर रखंदड़ आहिनि सिंध जा जेके बि इशूज़ आहिनि मसइलनि खे उन्हनि खे हाईलाइट कंदा अॼु उन्हनि जो जेको आहे जनम ॾींहुं आहे त असां उन्हनि खे जेको आहे मुबारक ज़रूरु ॾींदासीं सुबुह में हाणे तरफ़ां। हलो सलाम वालेकुम सलाम, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक सर, तव्हांखे अॼु जनम ॾींहुं जो मुबारक हुजनि। सुबुह कीअं पई गुज़रे तव्हांजी? ख़ैर मुबारकूं, महिरबानी। काफ़ी दोस्त मूंखे त ईअं थो लॻे सॼी सिंध मां ॼण गुल पार्टी पई थिए। एतिरनि दोस्तनि यादि पिणु कयो ऐं उन्हनि जी सभिनी जी महिरबानी। पर मूं उन्हनि दोस्तनि खे इहो ई चयो सॼी सिंध सूरनि में आहे, असां कहिड़ा जनम ॾींहुं मल्हाईंदासीं। बसि सभु आहियूं त माना मसइलनि सां मुंहुं ॾिबो लेकिन ज़िंदगी इन्ही जो ई नालो आहे। गॾोगॾु इहे ख़ुशियूं बि हूंदियूं न त इंसानु सफ़ा मायूस थी वेंदो ऐं ज़िंदगी हमेशह जेको माण्हू खे हौसलो हिम्मत सभिनी सां गॾु हलणो आहे। बिल्कुलु जी हा जी हा मायूसी बिल्कुलु। तव्हां त पाण शाइर आहियो पंहिंजे तव्हां हौसलो रखण वारा आहियो। हा न अहिड़ी ॻाल्हि कान्हे, मायूसी का बि कान्हे। पंहिंजो आहे माण्हू खे उमेद रखणु घुरिजे कंहिं सुठी ॻाल्हि जी मस्बत सोच हूंदी त उमेदुनि में जेको आहे सो बिल्कुलु नवाण ईंदी। बल्कि उन्हनि में इहो सम्झो त उन उमेदुनि जो असां उन्हनि सपननि जी साॻियां ॾिसंदासीं। सही था चओ। सर तुंहिंजे यादि जी वरी या वीर इहो भला कंहिं भला सालगिरह ते लिखियो हुयो या वरी या ईअं मौसम खे ॾिसी करे लिखियो हुयो? छा चवणु चाहींदो हुन ते जनम ॾींहं जे हवाले सां? ॾिसो शाइरी एहसासनि ऐं जज़्बनि जो नालो आहे जंहिंमें ज़ाहिर आहे इहे सभु शयूं इंस्पायरेशन मिलंदी आहे। तंहिंखां पोइ ऐं शाइरी ईअं कोन लिखबी न आहे ठाहिबी न आहे, उनजी आमद थींदी आहे। उन वक़्त में जॾहिं मां यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि तॾहिं इहे सिटरूं आमद थियूं जंहिंखे मूं लिखी वरितो। सही ज़बरदस्त। यूनिवर्सिटी जेको ॾींहुं को अहिड़ी जेके तव्हांखे यादि हुजे या वरी तव्हांजे जनम ॾींहं जे हवाले सां थोरे या कंसर्ट हुजे? उन सिलसिले में ॾिसो त असांजे दोस्त अयाज़ गुल जो शेर आहे त यादगिरियूं संभाल कम ईंदई, विछोड़े जे साल कम ईंदई। सो असांजे लाइ त हाणे पोयां सभु विछोड़ा ई आहिनि, पर उहा हिकिड़ी यादि जेका आहे उहा सदाईं साण आहे माण्हू। ज़बरदस्त। मूंखे अच्छा सर अॼु भला कंहिंखे यादि घणी पई अचे? अॼु सालगिरह तव्हां सां गॾु सेलिब्रेट थिए, उहो कहिड़ी शख़्सियत आहे जेके यादि पई अचे तव्हांखे? सच पुछो त मूंखे सिर्फ़ु सिंध ऐं सिंध जा सूरत यादि अचनि ऐं मूंखे सिंधी क़ौम खे अपील करणी आहे त ख़ुदा जे वास्ते हाणे वक़्तु आहे त गॾु थियो। सही, बिल्कुलु बिल्कुलु सही। पोइ सर पोइ का शाइरी थी वञे भला? हा शाइरी उन्हनि सिंध जे माण्हुनि जे लाइ आहे। जी जी सर। साॻी धरती साॻियो नारो, हिक ॿिए खां पोइ थो किनारो, साॻी ॿोली सभु था ॿोलियूं पोइ भला को टोलियूं टोलियूं, अचो त अहिड़ो रस्तो ॻोल्हियूं जंहिंसां थिए ही देश तगारो,
वाह। भई सगारे देश जे लाइ अचो त गॾु थियो। जबरदस्त, बिल्कुलु जबरदस्त, बिल्कुलु। सर हिकिड़ी ॿी थी वञे पोइट्री, पर ख़ुशी जे हवाले सां ॿी हिकिड़ी थी वञे। हा, मतिलबु उन हवाले सां त को पंहिंजी ईंदड़ जेका आहे असां वरी बि इहा उमेद था रखूं त सिंध जो को बि न भाङो थींदो, माउ जो कीअं विरहाङो थींदो, सही तो पाण ई भाङो थींदो जे अहिड़ी सोच रखंदो यारो। तो असां अहिड़ी सोच कोन था रखूं ऐं सिंध इंशाल्लाह सिंधी रहंदी। इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह, बिल्कुलु सर, बिल्कुलु सही था चओ। बाक़ी सिंध साईं सिंधी रहंदी ऐं हमेशह असांखे पंहिंजे सिंध ते नाज़ आहे, प्यार आहे, फ़ख़ुर आहे। अच्छा, सिंध जे माण्हुनि खे तालीम लाइ छा चवणु चाहींदो? तालीम जी सख़्त ज़रूरत आहे। असां खां शकूर खसियो ऐं थुरियो वियो आहे, तो असांखे शऊरी तालीम जी ज़रूरत आहे ऐं सिलेबस खे नए सिरे सां जोड़ण जी ज़रूरत आहे। साइंटिफिक बुनियादनि ते सिलेबस असांखे कूड़ियूं तारीख़ूं पढ़ायूं थी वञनि, जेके प्राइमरी खां वठी वेंदे मास्टर्स ताईं, एमफिल पीएचडी ताईं, इन्हनि सभिनी जो रिवीजन थियणु घुरिजे हाणे। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। सर सुबह महिराण जे सॼे सथ तरफ़ां तव्हांजे पंहिंजे जनम ॾींहं जो तव्हांखे वरी ॿीहर लख लख मुबारक। वॾी महिरबानी, सॼे सथ खे सलाम ऐं सॼे सथ जी महिरबानियूं लख थोरा तव्हांजा। थैंक यू सर, थैंक यू सो मच, थैंक यू जी। सिंधू, तव्हांजी ॻाल्हि अधु रहिजी वई। जीअं तव्हां पहिरीं जेकी कई शाइरी कई, उन ते तव्हांजे घर में बि काफ़ी सारा इख़्तिलाफ़ थिया। छा चवणु चाहींदो? हुई कहिड़ी यादि आहे तव्हांखे? ॿ सुठियूं थी वञनि भला जी। जी, उहा मां शाइरी ईअं ई हिकु ख़्याल जे हिसाब सां लिखियो त तव्हांखे ॿुधायां थी। ऐं पहिरीं ॻाल्हि, जेके ॾिसंदड़ आहिनि, ख़ासि करे मुंहिंजा फेसबुक फ्रेंड जे घणा मूंसां क्लोज़ रहिया आहिनि ऐं इलाही सुठा वेझा साथी रहिया आहिनि, ऐं उन्हनि जे गैदरिंग में ई मां मतिलबु उन्हनि सां सिखिया कई आहे। त ए काश दिलबर जे तूं अची हा दिलबर, ए काश जे तूं अची हा दिलबर, थी पए दिल बाग बहार हा दिलबर, कया हाँ आरी सर जे बाग में हा तोसां के ॻाल्हियूं, कया हाँ आरी सर जे बाग में हा तोसां के ॻाल्हियूं, के विझां हा तोखे के गिराटड़ियूं भरे, ऐं दिल जे पाड़ां के पटे ॾियां हा गुलड़ो गुल गुलाब जो, ॻाल्हियूं गिराटड़ियूं ऐं गुलड़ो गुल गुलाब जो, रखां गिल तुंहिंजे ते, शल क़बूल पवना मन तुंहिंजे ते, ए काश जे तूं अची हा दिलबर। वाह, यकीनन पोइ फैमिली जो छा छा एक्शन फैमिली वारनि खे त चवंदा मुंहुं ॾेई वेंदासीं, माइटनि खे न ॾेई सघंदासीं। अच्छा, इहो वॾो फ़र्क़ु आहे। ऐं फैमिली वारा ओसिन ताईं इशू नथा खणी सघनि जेसि ताईं चार माण्हू उन्हनि खे प्रेशर नथा विझी सघनि। त असांजे खानदान जी अहिड़ी का छोकिरी न आहे जेका सोशल मीडिया ते एक्टिव आहे। इहो छो? ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मां औरत तहफ़ुज़ मूवमेंट उनजी मां मेंबर बि रही चुकी आहियां। मां इन्हनि में मूवमेंट में या ही जेके पार्टीज़ वग़ैरह एक्टिविटियूं थींदियूं आहिनि या जेके असांखे साथी आहिनि, आख़िर असांखे इन फील्ड में हलणो आहे, असांखे हिकिड़ो कमु असां पंहिंजे परमिशन मूंखे पंहिंजी फैमिली न ॾिनी, मूंखे थोरी मतिलबु छो त मूं उन्हनि खे चयो त हिकिड़े दफ़ा तव्हां यकीन करे ॾिसो। सही। ऐं माने मां चाहियां थी, मुंहिंजो एम आहे, मुंहिंजो मक़सदु आहे, मां ईअं माने नथी पाण खे वेस्ट करे सघां, ऐं जेके ॻाल्हियूं आहिनि त उहे मां ॿियनि सां माने शेयर करणु थी चाहियां। मां ईअं नथी चाहियां त जेके मुंहिंजी फ्रेंड आहिनि उहे घरनि में वेठियूं आहिनि ऐं उन्हनि खे जेके मथां प्रेशर भाइरनि जा ईअं, छो त भाउ ऐं असां गॾु था माने हलूं त जेतिरो उन्हीअ खे हक़ आहे ओतिरो असांखे हक़ आहे। असां मर्द सां मुक़ाबिलो नथा करणु चाहियूं, असां त इहो था चाहियूं त मर्द असां सां गॾु हले। जीअं सुभाणे हुननि खे धीअरूं थियनि या उन्हनि खे औलाद थिए, नियाणी जंहिंखे बि थिए त उनखे इहा ख़बर हुजे त उनजो रुतबो छा आहे ऐं उहा छा आहे। तालीम औरत खे न हूंदी त पोइ कीअं समाज, कीअं औरत आज़ाद त समाज आज़ाद। त असांखे इहे नंढियूं नंढियूं एक्टिविटियूं करणु खपनि ऐं असांखे पंहिंजे, मुंहिंजो इहो ई आहे त जीअं त वॾो इशू हो त सोशल मीडिया ते तव्हां तस्वीरूं नथा ॾियो, जेका अॼुकल्ह जो हिकिड़ो वॾो इशू आहे त सोशल मीडिया, असांजी छोकिरी सोशल मीडिया ते तस्वीरूं छो थी ॾे। मूं फर्स्ट टाइम जॾहिं पिक रखी पंहिंजी, वॾो इशू ठही वियो ऐं माने एतिरे क़दर जो मतिलबु घणो माने घणियूं ॻाल्हियूं थी वियूं जंहिंजे करे मां घणो डिप्रेशन में हली वई हुयसि। छो हिकिड़ी तस्वीर रखण ते माने एॾो वॾो इशू, पोइ मूंखे केरु सम्झायो त असांजे माने ख़ानदान जी न आहे ॻाल्हि त सोशल मीडिया ते, तॾहिं पोइ मुंहिंजनि सां उहा ॻाल्हि कई। मूं चई महिल ॾिस असांजे अकाउंट में असांजी तस्वीरूं पयूं आहिनि, केरु असांखे ब्लैकमेल नथो करे सघे। मुंहिंजी फ्रेंड आहे, हुनखे माने ईअं ई केरु ब्लैकमेल पियो करे त तव्हांजूं तस्वीरूं ऐं मां आउट कंदसि, ईअं कंदसि, हूअं कंदसि। त इन खां अच्छा इहो आहे त असांजी तस्वीरूं त रखियल आहिनि। हिन महिल
केरु माने असांखे ब्लैकमेल नथो करे सघे। अगर केरु चए तव्हां पैसो हेॾां करे पयूं फेसबुक ते तव्हां खणी था सघो, को मसलो ई न आहे। खौफ़ ऐं जेका असां खौफ़ में पाण खे पोइते कंदा हूंदा ऐं तंहिंखां पंहिंजी एनर्जी ज़ाया करे छॾींदा आहियूं। सही मुमना ये मैं आपसे पूछूंगी इस हवाले से, ये जो कह रही थी कि ट्रस्ट भी होना चाहिए वालिदैन को, और ये सोशल मीडिया के हवाले से पिक्चर के हवाले से पिक्चर रखनी चाहिए। अगर ऑलरेडी पिक्चर्स होंगी तो हम चीज़ का हमें डर नहीं होगा, खौफ नहीं होगा, मतलब हमारे डर को इस्तेमाल नहीं किया जाएगा, क्या कहेंगे? डर को इस्तेमाल नहीं किया जाएगा, इस हद तक बात बिल्कुल दुरुस्त है। और मेरे ख्याल से अब तो साइबर क्राइम बहुत एक्टिव हो गया है, फेसबुक वो तो अब बात की बात है, बट ये कि डर इस वजह से खत्म हो जाता है। मैं खुद भी अपनी पिक्चर्स अपलोड कर देती हूँ, बहन के पिक्चर्स हैं या भाई है, तो ये है कि थोड़ा सा फर्क कम आ जाता है हमारे डर में। एक्सक्यूज मी मुमना, मैं एक कॉल रिसीव करूँ? श्योर। हेलो अस्सलाम वालेकुम जी बख्शर मेराणी साहब, जेको न अवां खे बि जेको जनम ॾींहुं मुबारक हुजे। बख्शर मेराणी साहब असां सां गॾु आहिनि। कल तव्हांजो जनम ॾींहुं हो, कल असांजो प्रोग्राम कोन हुयो, पर अॼु सुबह मेराण में जेको तव्हांखे असांखे मुबारक ॾींदासीं। कीअं आहियो, ठीकु आहियो? सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजे सभिनी मानाइतनि ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे मूं फ़कीर बख्शण मेराणी तरफ़ां हक़ मौजूद जी लतीफ़ सदा जी वॾी महिरबानी। तव्हां मूंखे यादि कयो, ख़ासि तौर अदा मुर्तज़ा मजबूर जी महिरबानी ऐं पंहिंजो ख़ालिद जी महिरबानी, साईं गुलाम नबी मुराई साहब जी महिरबानी, तव्हांजी ऐं सॼी सिंध जा लख अहसान। सची पुछी तरीम त आउं हिन लाइक़ु ई न आहियां, पर मूंखे लाइक़ु बणाए छॾियूं। जो कल्ह खां वठी मोहबतुनि जी बारिश ऐं प्यार जो जेको इज़हार आहे, उन उहो एहसासु ॾियारे थो त असांजो जेको पोरियो आहे, जेको लायो सजायो आहे, जेको ॻाल्हायो थो वञे, लिखूं था, पढ़ूं था, ॻाल्हायूं था, उहो माण्हुनि जे दिलनि ताईं पहुचे थो। ऐं मोट में एॾो प्यार जो सची पुछी त कंहिं लम्हे ख़ुशीअ में अखियूं आलियूं थियो वञनि। सो इहो ई जियापो आहे असांजो, इहो प्यार ई असांजो जियापो आहे। सो कल्ह हिकिड़े दोस्त सां फोनूं आयूं पे, मुख़्तलिफ़ दोस्तनि जूं, उन्हनि प्यार पे ॾिनो त मूं चयो त बुनियादी तरह माण्हू जॾहिं जिते प्यार पोखे थो त पोइ प्यार लुणे थो। शर्त इहो आहे त तव्हीं प्यार पोखियो ऐं तव्हांखे प्यार पोखणु अचे। छाकाणि त मोहबत वटि पंहिंजा पंहिंजा मौजज़ा आहिनि, मोहबत वटि इहे मौजज़ा आहिनि जो रुठल बि परचो था पवनि, वाट वींदड़ ऐं कावड़ जी वींदड़ खे बि वराए सघिजे थो। सही था चओ, बिल्कुलु। अच्छा कल जनम ॾींहुं त भला असांजे भले को गुल ॾिनो, को तोहफ़ो ॾिनो, को ख़ूबसूरत खाधो ठाहियो, घर में कीअं रहियो जनम ॾींहुं तव्हांजो? ज़बरदस्त अल्हम्दुलिल्लाह। मूंखे त वरी सरप्राइज़ ॾींदी आहे मुंहिंजी हिकिड़ी न्याणी आहे, अलाह वॾी हयाती ॾे, साबिया अली। सो एॾो भाईंदी आहे, जीअं वरी बि पीअरनि खे भाईंदियूं आहिनि। ॿ पुतड़ा आहिनि अल्हम्दुलिल्लाह, रामल अली, पिरी अली ऐं मुंहिंजी घरवारी, मुंहिंजी न, उन्हनि सभिनी माना गॾिजी केक काटियो, ख़ुशियूं टहक ऐं मुर्कूं विखेरियूंसीं। इहो ई त ज़िंदगी जो हिकिड़ो ईअं सम्झे त ख़ुशबूदार गुलदस्तो आहे न, जंहिंजी ख़ुशबू, जंहिंजो वास माण्हू खे जियापो बख़्शे थो। बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही। ख़ुशीअ में कहिड़ो बैत पढ़ंदा आहियो, पंहिंजे मुंहुं या पंहिंजी कहिड़ी सिट जुंगारींदा आहियो? को जनम ॾींहं ते भला छा जुंगारिजे? जनम ॾींहं ते बसि झूंगार कहिड़ी कजे, जनम ॾींहं ते कुझु घड़ियुनि लाइ इहो ज़रूरु सोचिजे त ज़िंदगी जे तारीख़ में हिकिड़ो साल वरी तव्हांजो छणी पियो, ऐं बाक़ी जेके तव्हां वटि वरी बचा आहिनि उन्हनि खे कीअं सजायो कजे, ऐं जेको वक़्तु गुज़री वियो उनजो थोरो पंहिंजे पर में वेही पोता मेल कढिजे ऐं ख़ुदि एहतिसाबी बि कजे त भई ज़िंदगी जे गुज़ारियल सफ़र में जेको गुज़री वियो आहे उहो कीअं गुज़ारियोसीं, कहिड़ी ॻाल्हि भली कईसीं, कहिड़ो सुठो अमल कयोसीं, ऐं वरी अॻिते छा करणु घुरिजे। जीअं ज़िंदगी में हिकिड़ी अहिड़ी यादगार शइ बणिजी वञे जेका तव्हांखे वञण खां पोइ बि बका बख़्शे सघे।
बिल्कुलु सर सर मां हिकिड़ो ब्रेक वठां इतो ई पोइ तव्हांखे कंटिन्यू कंदासीं असां सां गॾु रहिजो सर तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ तव्हांखे कंटिन्यू था कयूं नाज़रीन हीअं वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेको दरिस्तनि जो मान ऐं हुन सां गॾोगॾु कैडबरी डिलाइट्स रुपए में खटियो दिलि डिलाइट सां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम ताउन के टपाल मेज़बान जी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ में टपाल मेज़बान चाहे हुन सां गॾोगॾु कैडबरी डिलाइट रुपए में खटियो दिलि डिलाइट सां जी असांजी कॉल जेके आहे बख्शर मेहर साहब जेके आहिनि असां सां गॾु आहिनि नई टी जेके आहिनि असां कंपेयर आहियूं उन्हनि जा असांजा सीनियर आहिनि शफ़क़त ॾियण वारा आहिनि उन्हनि खां काफ़ी कुझु असां सिखूं था उन्हनि जो अॼु जनम ॾींहुं आहे त कल्ह उन्हनि जो जनम ॾींहुं हुयो पर अॼु असांजा महिरान टेलीविज़न सुबुह महिरान में असां सेलिब्रेट कयूं पिया त उहो असांजे सथ में बि हमेशह शरीक आहिनि पर हमेशह महिरान टीवी जी स्क्रीन ते उहो हमेशह प्रोग्राम कनि था उहो तव्हां ॾिसो था त उन्हनि खे पसंदि बि कयो था पर जीअं असांजे मोस्ट सीनियर आहिनि त यकीननि असांखे इलाही ख़ुशी थींदी आहे त उन्हनि खे उन्हनि जी ख़ुशियुनि में असां बि शरीक थियूं ऐं वॾनि सां ॿियो वॾनि सां कचहरी कयो नंढा उन्हनि मां सिखनि वॾनि जी तरबियत जेकी आहे हमेशह हू दूर देसी रखंदा आहिनि ऐं पंहिंजे ज़िंदगी जो एतिरो वॾो हिसो जेको गुज़ारे काफ़ी सारी एक्सपीरियंस सां हू गुज़री ईंदा आहिनि त उन्हनि खां बजाए जेको असां पाण एक्सपीरियंस करे पोइ सही ग़लति जो फ़ैसिलो कयूं त यकीन असांखे उन्हनि जे वॾनि खां सिखी करे पंहिंजे रहनुमाई वठी करे पंहिंजी लाइफ जेकी आसान करे छॾूं त सर मां शायदि घणो ॻाल्हाए वियमि तव्हां काफ़ी होल्ड कयो तव्हां सीनियर वेठा आहियो न माशाअल्लाह ॾाढो सुठो था ॻाल्हायो थैंक यू इहा ॻाल्हि तव्हांजी ॾाढी हिकिड़ी कराइती आहे त वॾनि खां सिखिजे बुनियादी तरह असां ख़ुशनसीब आहियूं जो असां पंहिंजे ज़िंदगी जे सफ़र में अहिड़नि हस्तियुनि सां उथण वेहण असांखे नसीब थियो जिन खां असां पिरायोसीं जिन खां असां सिखियोसीं ऐं उहा जेका परवरिश आहे उहा तराश ख़राश आहे या उन सफ़र में जेके बि इहे मुशाहिदा ऐं माण्हूअ जे ज़िंदगी में जेके इहे सोबतूं कचहरियूं नसीब थियनि थियूं उतां ई माण्हू पंहिंजे पाण खे घड़े ऐं ठाहे सघे थो असां वटि अॼोके दौर में हिकिड़ी ॻाल्हि बि जेका मूं अणाहठ महसूसु कई आहे ख़ासि तौर नए नसुल आहिनि नौजवाननि में हालांकि क़ाबिलियतूं आहिनि सलाहियतूं आहिनि माशाअल्लाह मां उन्हनि जी का गिला कोन थो करियां पर हिकिड़ी ॻाल्हि जी थोरी मूंखे खोट महसूसु थींदी आहे जी जी सर उहा इहा त सिखण वारो जेको जज़्बो आहे न हासिल करण वारो जेको जज़्बो आहे या जेका हिकिड़ो जुनून या इश्क आहे उहो घटि नज़र थो अचे असां कंहिं दोस्त खे या कंहिंखे थोरो सम्झाइण चाहींदा आहियूं त अॻिले खे उघरो लॻंदो आहे त इन ख़्याल सां पोइ महसूसु थींदो आहे त अॻियूं माण्हू ईअं थो सम्झे शायदि आउं अपले कुल आहियां या मां घटि सभु कुझु सम्झां थो हालांकि कॾहिं पिराए सघिबो आउं त चवंदो आहियां त कॾहिं कॾहिं असीं हिकिड़े दफ़े मुंहिंजे दोस्त सां गॾिजी आऊं असांजे फ़िक्री इमाम हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते वियासीं त जुतियूं लाथियूंसीं ऐं जुतियुनि जी जाइ ते अंदरि वञण महिल मूं चयोमांसि यार ही उहे हस्तियूं आहिनि जिते वञण खां पहिरीं पंहिंजे पाण खे बि हिन जुतियुनि जी जाइ ते लाहे हलूं हाणे न बख़्शण आहे हिते न तूं आहीं पाण ॿई ख़ाली थी जॾहिं हिन में वेंदासीं चांट टिपी त भरिजी ईंदासीं आउं पंहिंजो ख़ाली कंदो त पोइ भरबो जे पाण खे मां आऊं फलाण इहो करे वेंदो त कुझु कोन मिलंदो ईअं ई आम ज़िंदगीअ में पंहिंजे सीनियर साञावंद ॼाणू दाना माण्हू सां वेहण महिल पाण खे ख़ाली करे रखो ताकि तव्हांजो थांव भरिजी सघे वाह ज़बरदस्त ज़बरदस्त बिल्कुलु सही था चओ ज़बरदस्त ॾाढी सुहिणी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि यकीनन असांजे जेके नई टी जे हवाले सां काफ़ी सिखिया मिली वई अच्छा सर जनम ॾींहं जे ॾींहं ते तव्हांखे पहिरियों कंहिंजी यादि आई यकीनन कहिड़ी ख़ुशी जा पल हूंदा आहिनि त को न को अहिड़ो मिठड़ो हा पंहिंजा वेझा दोस्त पंहिंजा मिट माइट ज़रूरु यादि अचनि था मूंखे त पंहिंजी अमड़ जीजल अलाह जन्नत नसीब करे उहा यादि ईंदी आहे न रुगो जनम ॾींहं ते पर केतिरनि जाइनि ते पर पोइ महसूसु कंदो आहियां त माउ जेका आहे न भली पोइ दुनिया में न आहे जिते बि आहे उहा वरी बि हथु खणी दुआ घुरंदी आहे
उन खां अलावा मुंहिंजा दोस्त हसन दर्समू मिस पे कयो, ॾाढो मुंहिंजो प्यारो महबूब शाइर दोस्त, हुनखे यादि पे कयमि। खोड़ सारा ॿिया जेके विया हुआ उन्हनि खे यादि कयमि। सो इहे ख़ुशियूं घणियूं आहिनि जंहिंमें उन डॉक्टर आकाश अंसारी जो शेर आहे त जीअं विसारे तूं वेही रहे हो पिणी, तीअं विसारे छॾण मुंहिंजे वस में न, तोसां पर पुठ ख़यालनि में परचार सां, रूबरू कुझु चवण मुंहिंजे वस में न, तूं ग़मनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ, मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा, मां अकेलो अकेलो रोई थो सघां पर अकेलो खिलण मुंहिंजे वस में न आ। वाह वाह सर, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त, इलाही ख़ुशी थी थिए सर। अच्छा सर, तुंहिंजी यादूं ऐं ही अकेलाई, इहो किथे लिखियो सर? उहो ॾींहुं यादि अथव? हा, इहो मुंहिंजो गज़ल पुराणो आहे, कंहिं वक़्त में लिखियो हुउमि, तुंहिंजो यादूं ऐं ही अकेलाई, ज़र्द शामूं ऐं ही अकेलाई, बंदि कमरो ऐं तुंहिंजी फोटूअ सां, तुंहिंजूं ॻाल्हियूं ऐं ही अकेलाई, दोस्त थियासीं असां टई आख़िर, समुंड आऊं ऐं ही अकेलाई। वाह सर। इहो असांजे दोस्त आशिक़ निज़ामाणी हिनखे ॾाढो सुहिणो ॻायो, ॾाढो मक़बूल थियो आहे। ऐं बसि इहो इहा शाइरी जेका आहे न, जी जी सर, उहा उन जो को महल कान्हे का, उहा केॾी महिल बि अची नाज़िल थी अंदर में जाइ ठाहींदी आहे, पाण लिखजी वेंदी सही आहे। सही। अच्छा सर, अच्छा सर, वाकई सर दर्द सूफ़ियन असांजे अॼु जेकी असांजी न्याणी मौजूदु आहे, उहा बि जेकी आहे पंहिंजी करियर स्टार्ट करे पई शाइरी जे हवाले सां, सिंधू नालो आहे, 11वीं क्लास में पढ़े थी, कालम लिखे थी, शाइरी बि कए थी, छा चवणु चाहींदो हुननि लाइ? माशाअल्लाह बाबा, ॾाढो सुठो। जेके असांजूं अजड़ियूं भेनरूं हिन इल्म अदब ऐं इन पासे किताब ॾांहुं अचनि थियूं त इहा तमामु भली ॻाल्हि आहे। हितां ई उहे पिराइनि था, हितां ई उहे जेके आहिनि सो पंहिंजो जेको किरदारु आहे मुआशिरे में मुस्बत, उहो अदा करण जे लाइ उन्हनि खे इहे शयूं जेके आहिनि से वॾो साथ ॾियनि थियूं ऐं उत्साह बख़्शीनि थियूं। सुठी ॻाल्हि आहे हिन उमिरि में माशाअल्लाह इल्म अदब ऐं अखरनि ॾांहुं उन्हनि जो ख़्यालु आहे, उन ॾांहुं रुजू करे थी। मां चाहींदुसि उनखे इहा ॻाल्हि चइजे त बाबला किताब पढ़जनि, सुठा सुठा मुतालो कजे ऐं मुशाहिदे मुताले जे ई मेलाप सां सुठियूं सुठियूं शयूं माण्हू लिखी सघे थो, तख़लीक़ करे सघे थो, ॻाल्हाए सघे थो। जी बिल्कुलु सर, जेको सही था चओ, जेको सर, थैंक यू सर। 6 डिसंबर सकाफ़त जो जेको जहिड़ो मिल सेलिब्रेट करणो वञे पियो, उन हवाले सां कहिड़ो न्यापो ॾींदो तव्हां? इहा त भई पाण सभिनी सिंधी माण्हुनि जी ईद आहे ऐं उन ॾींहुं असीं न रुॻो पंहिंजे सकाफ़त जा वेस ढकियूं था, पर पंहिंजे देश सां हिकिड़ो वचन करियूं था, मोहबत जो, प्यार जो, उनजे संवार जो। सो उहो मेलो मल्हाइबो, अहिड़ो मल्हाइबो जो दुनिया सॼी ताईं इहो पैगाम वञे त असीं ज़िंदा क़ौम आहियूं ऐं असीं पंहिंजी ॿोली, पंहिंजे कल्चर, पंहिंजी सकाफ़त सां बेपनाह प्यार ऐं इश्क कंदड़ आहियूं। जी जी, ॾाढो सुहिणो मल्हाईंदासूं सभु गॾिजी। अच्छा सर, वेंदे वेंदे को ॿी ख़ूबसूरत सिटूं ॿुधाईंदा, या हसन दर्स जी ॿुधाईंदो या पंहिंजी को ॿी का सिट ॿुधाईंदो? हाणे इहो त तव्हां ते आहे, छा था पुछणु चाहियो? अच्छा, अॼु तव्हांजो जनम ॾींहुं आहे, अॼु तव्हां कल जनम ॾींहुं आहे, तव्हां कल उहो सेलिब्रेट कयोसीं, पर अॼु तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते भला ॿुधाए छॾियो, मूं त ऑप्शन रखिया। तव्हां ऑप्शन रखिया, महिरबानी। पर हाणे हिन साहतुनि में पुराणो हिकिड़ो गज़ल यादि थो अचे, हुनजो कुझु चंदो। जी जी, ज़रूरु ज़रूरु सर। मुंहिंजी प्रीता पंछीअ जहिड़ी, तुंहिंजी मोट शिकारीअ वांगे, मुंहिंजी प्रीता पंछीअ जहिड़ी, तुंहिंजी मोट शिकारीअ वांगे, ओसियड़े में नेण उञायल, थर जी प्यासी वारीअ वांगे, मूं में केरु आखेरो जोड़े, आऊं टुटल कंहिं तारीअ वांगे,
मुंह में केर आखेरो जोड़े आऊं टुटल कंहिं टारीअ वांगे, जब लगे थो जुआ खानो आऊं हारायल ज्वारीअ वांगे, माण्हू ॾात ऐं ज़ात ज़मीर विकिणे थो वापारीअ वांगे, रीत जी रात में हर हिकु आशा मारी वई आ कारीअ वांगे, मुंहिंजी प्रीता पंछीअ जहिड़ी तुंहिंजी मोट शिकारीअ वांगे, तुंहिंजी मोट शिकारीअ वांगे। वाह सर, वाह, वॾी महिरबानी। सदा आबाद हुजो, सदा ख़ुशि हुजो, सदा ईअं मुड़कदा रहो। थैंक यू सो मच सर, तव्हां से प्रोग्राम में शामिल थियो। थैंक यू सो मच। जी सिंधु, छा चवणु चाहींदा सर जे तव्हां जे केॾी न्याणियुनि ते जो वाकई लिखण में ख़ुशी थींदी आहे त उत्साह वारो असांखे माने आहिनि, ऐं जॾहिं असां कंहिंखे उत्साहींदा आहियूं तेसि ताईं असांखे मतिलबु ख़बर न पवंदी त असां में का शइ आहे का शइ न आहे। त हिकु आदर्श इंसाननि वारो त हिकु सुठी मोट ॾींदड़नि सां ई त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई त असांखे पढ़णु खपे। छो त जॾहिं असां ॻाल्हियुनि खे ॾिसंदासीं, जॾहिं असां तजुर्बा ऐं तहक़ीक़ कंदासीं, तॾहिं असां मां तकलीफ़ जनम ॾींदी। ऐं वॾी ॻाल्हि त असां औरतूं ऐं फ़ख़्रु आहे त असां जनम ॾींदड़ आहियूं, त असीं चाहियूं त असीं हर हिकु शइ खे जनम ॾेई सघूं था। त सही, माना कैरेक्टर जे हवाले सां, तरबियत जे हवाले सां, नज़ाकत जे हवाले सां, माना औरत ही हर शइ खे ॿारनि खे जेको आहे कैरेक्टर वाइज़ जेके क्रिएट कंदी आहे। यकीन सही त तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे। पर हीअं वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हलंदासीं। नाज़रीन, हीअं वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, हिन प्रोग्राम 57 जो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे, जेके असांजे पाकिस्तान जी पहिरों नंबर चांहि। हुन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में। खटियो दिलि डिलाइट सां, काॾे न वञिजो, असां सां गॾु अचो। वेलकम बैक नाज़रीन। हिन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान, सिंधी मेज़बान जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे। हुन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में। खटियो दिलि डिलाइट सां, ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि हूंदो 022210285 डायल के प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा। अच्छा मोना, देखें काफ़ी सारी लड़कियों के बाहर निकलने के हवाले से, उनको एजुकेशन देने के हवाले से, उनको प्रायोरिटी देने के हवाले से, उनके हुकूक के हवाले से काफ़ी सारी बातें जो है हमारे मुआशरे में स्टिल्स हैं। ठीक है, चाहे वो लोअर कैटेगरी से हो, अपर क्लास हो या मिडिल क्लास हो, कहीं ना कहीं ये बात ज़रूर आ जाती है कि इतनी ज़्यादा आज़ादी नहीं दी जाए। और बाहर जाने के लिए यकीनन वो आजकल के जो हालात है, वो तो मैं कहती हूँ कि पेरेंट्स को केयरफुल होना चाहिए, प्रोटेक्टिव होना चाहिए, शेल्टर बनना चाहिए, वो ज़रूरी है। उस पर हम लड़कियों को एतराज़ नहीं करना चाहिए। यकीनन वो हमारी फ़िक्र करते हैं, वो हमसे प्यार करते हैं। लेकिन उसके बावजूद ये छोटी छोटी जो ख्वाहिशें होती हैं, जैसे अभी आप अपने सोशल वर्क आपने स्टार्ट किया, तो फर्स्ट आपके यकीनन आपकी फैमिली का क्या व्यू था? जो एक लड़की एक ऑटो वाले के आइसक्रीम पूछने से डर रही थी, उसने यह कैसे आगाज़ किया? आगाज़ जैसे मेरे ख्याल से मेरे लिए जो टर्निंग टेबल पॉइंट था वो यही था। मेरे फादर ने जब मुझे कहा कि इधर आओ, मैं बताता हूँ क्या करना चाहिए, और उन्होंने वो दुपट्टा उतारा और मुझ पे ही ट्राई किया। ही सेड कि अब मुझे करके बताओ कि कैसे करोगी इन फ्यूचर ना, अगर कभी कुछ ऐसा हो जाए। अम्मी जो थी वो थोड़ी उन्होंने और डराया कि नहीं बाहर नहीं जाना चाहिए, अम्मी ज़्यादा सेंसिटिव होती हैं, बट अब्बू ने कहा नहीं। फिर मेरे ख्याल से वो टर्निंग पॉइंट था। उसके बाद स्लोली ग्रेजुअली जब मैंने कॉलेज पास आउट किया, यूनिवर्सिटी में आई, तो फ्रेंड से स्टार्ट होता है या खुद से स्टार्ट होता है कि मैंने खुद ने भी, मोस्टली ऐसा होता है यूनिवर्सिटी में कि प्रोफेसर्स हैरेस वगैरह करते हैं, तो कुछ ऐसा फेस किया, तो मैंने वहाँ पे थोड़ा बोल्ड स्टेप लिया। फिर उसके बाद फ्रेंड्स के साथ कुछ इश्यूज थे अपने अराउंड, मैंने देखे, उनके लिए स्टेप लिया। तो मेरे ख्याल से वो मेरा स्टार्टिंग पॉइंट था यूनिवर्सिटी में। उसके बाद ऐसा होता है कि जब आप सामने वाले की हेल्प कर लेते हो ना, तो आपको लगता है कि शायद आप अब तो कुछ हो ही नहीं सकता आपके साथ। तो फिर एक पॉइंट ऐसा आया मेरी लाइफ में कि अंदर में आपको कॉन्फिडेंस लेवल बढ़ जाता है ना कि आपके साथ कुछ नहीं हो सकता। आप जब दूसरों के मसले हल कर लेते हो तो आपके साथ, खुद के साथ कैसे कुछ हो सकता है। तो आफ्टर ड्यूरिंग यूनिवर्सिटी मेरे साथ कुछ प्रॉब्लम हो गई थी हरेसमेंट के हवाले से। अच्छा, उस इशू से रिलेटेड मैं काफ़ी लोगों के पास गई, और यूनिवर्सिटी में ही। तो उसके बाद आई थिंक वो डे था कि मैंने डिसाइड किया कि नहीं, कुछ करना चाहिए सोसाइटी में, कि मैं इतनी बोल्ड होते हुए, इतनी स्ट्रांग होते हुए इस चीज़ को हैंडल नहीं कर पा रही, तो ऐसी लड़कियां जिनके पास सपोर्ट नहीं होती वो कैसे करेंगी। सही। तो उस वक्त व्हेन आई वाज इन 3rd ईयर मैंने डिसाइड किया था कि नहीं, मुझे इसी फील्ड में रहना है, मुझे सोशल एक्टिविस्ट
बनना है और मैं चाहूंगी कि मैं जितने लोगों की मदद कर सकूं मैं करूंगी। फैमिली की तरफ से ये प्रेशर अच्छा, होता ये है जो कि इशू था आपके साथ हुआ हरासमेंट जी। का, तो आपने फैमिली से डिस्कस किया था? बिल्कुल, फैमिली ये से बहुत कुछ अच्छी भी बात छुपाना है, ये नहीं बहुत चाहिए। अच्छी बात है। फैमिली की सपोर्ट आपके लिए बहुत जरूरी होनी चाहिए। तो उन्होंने क्या कहा आपको? आई थिंक एट दैट पॉइंट मैंने नहीं बताया था। अच्छा, एट दैट करंट पॉइंट मैंने नहीं, जब सब कुछ सॉर्टेड हो गया, सब कुछ सॉर्ट ये तो आउट हो गलत गया है तो ना। फिर उसके बाद मैंने बता दिया। सिंधु कह रही थी ये तो गलत था। नहीं, ऐसा होता है कि करेंटली अगर हम बता अच्छा, सही। Exactly. ये ॿुधाइजो। अहिड़ो प्रॉब्लम मूंसां थिया। अच्छा, तो तव्हां सां कीअं ऐसा थियो? होता है कि सॉल्व करने के बाद, सॉर्ट सही। होने के बाद आप बता दो। मुझे ऐसा लगता था कि वो पॉइंट ऐसा था कि शायद अम्मी मुझ पे इतना रिलाई ना करें या वो ज्यादा हाँ, ये परेशान भी हो है, ये जाए, भी curious है, या वो ज्यादा ज्यादा परेशान हो जाए या आना वो जाना रोक दे। एग्जैक्टली सही। और वो ये कहें कि नहीं चलो ठीक है अब ऐसा हो गया तो तुम ऐसा करो, बैठ जाओ, कोई मसला नहीं है, घर पे बैठ जाओ। तो मैं नहीं चाहती थी वो सिचुएशन मुझे फेस करनी अच्छा, पड़े। जब बताया कि भाई मसला हल हो गया, हाँ, फिर फिर जब सब कुछ हो गया ना, फिर उसके बाद मैंने अम्मी को बताया कि अम्मी ऐसा हुआ था और फिर मैंने ऐसा किया, किसी और का कोई इशू था और उसको सॉल्व किया और मैंने आके अम्मी को बताया मैंने ऐसा किया। अम्मी ने कहा कि तुम्हें कैसे पता चला कि तुम्हें ये करना चाहिए? तो मैंने कहा अम्मी एक बार मेरे साथ भी ऐसा हुआ था और वहां मैं पकड़ी गई। अच्छा, ऐसा मतलब होता है क्या? बताने की नियत नहीं थी। नहीं, लेकिन वो बता दिया। फिर उसके सही। बाद से आई थिंक अम्मी ने फिर सपोर्ट करना शुरू किया। अभी भी डर जाती हैं कि तुम्हें ऐसे नहीं करना चाहिए ऐसे। अभी रिसेंटली मैं एक केस सॉल्व कर रही थी कि एक लेडी थी, उनका इशू था, उनकी बेटी उनके इन-लॉज ने रख ली थी हस्बैंड की डेथ के बाद अच्छा, और उसको ब्लैकमेल कर रहे थे। फिर हमने कोर्ट और पुलिस के थ्रू, और मैं थैंक यू कहना चाहूँगी जब्बार खान साहब को, हमारे जो MPA साहब हैं, उन्होंने बहुत हमें हेल्प की है, तो उनके थ्रू हमने इस चीज़ को काफ़ी सॉर्ट आउट किया। तो मेरी अम्मियाँ परेशान हो जाती हैं कि नहीं करना चाहिए, कि दुश्मनी हो जाती है या आप बाहर निकलो और आपके साथ कुछ ऐसा हो जाए। यकीनन ऐसा- फैमिली तो सोचेगी, Exactly. फैमिली तो यकीनन प्रोटेक्टिव होगी, जो आजकल Protective हमें होते हैं। नजर आता है, तो उसी हवाले से उनको केयर करनी चाहिए, बिल्कुल। फिक्रमंद होना चाहिए। और ये भी बहुत अल्लाह का शुक्र है कि हमारी कोई फिक्र करने वाला करने है, वाला है, बिल्कुल। इसको हमारा कोई नेगेटिव नहीं लेना हाँ, चाहिए, negative पॉजिटिव नहीं लेना, लेना हमारा चाहिए। कोई इंतजार करने वाला है, हमें बार बार कोई बिल्कुल। कॉल्स करने वाला है, हमारी लोकेशन कोई पूछने वाला, हमारी बिल्कुल। खाने तक पीने तक के हवाले से फिक्रमंद कोई है, ये अल्लाह की बड़ी नेमत है। बिल्कुल बहुत ऐसा सारे है। लोग होते हैं जिनके को उनकी कोई- सपोर्ट के बगैर हम कुछ भी नहीं है। सही। शायद मैं भी ये सब कुछ ना कर पाऊं। अच्छा सिंधु, तव्हां चयो त मूंसां बि ईअं थियो, त इन हवाले सां कहिड़े ईअं पर्सपेक्टिव? मतलब ये मैं ब्लैकमेलिंग जे हिसाब सां मूंसां मसलो न थियो, मुंहिंजे फ्रेंड सां थियो। अच्छा, त उन जे थ्रू मां उन जे विच में अची अच्छा, माना चपेट में अची वियो। हा, शुरू खां वठी मुंहिंजे ईअं चइजे या खणी ईअं चइजे त टपोरण टपोरन माना रुगो जंप पियो तव्हां। जंप पियो त मां ई मतलब ॿियनि जे इशू ते न माना उन्हनि खे चयो, मुंहिंजो तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत आहे, ये मसलो असां हीअं बि हल करे था सघूं। अच्छा, मतलब तव्हां उन्हनि खे आइडियो ॾियो पिया, आइडियो वाकई पिया ॾिसो, ॾियो त- इहा पॉजिटिविटी आहे त हिकिड़ी फ्रेंड पाण जेके ॾिठो, हालांकि पाण सां स्ट्रॉन्ग न आहियूं, वीक आहियूं वीक आहियूं। पाण, लेकिन ॿिए खे हेल्प करण लाइ, उन्ही जे बाउंड खे ॾियण लाइ यकीनन पोइ स्ट्रॉन्गिविटी अची वेंदी आहे, हिकु को ॿ भला। सही। त उन्हनि खे मूं इहो आइडियो ॾिनो त तव्हांखे माना अगरि सही। तव्हांखे ब्लैकमेल थो करे न, सही, तव्हां एॾो सफ़ा सीरियस न थी वञो, सही, या त तव्हां हुन सां मुक़ाबिलो कयो या तव्हां हुनखे सफ़ा इग्नोर कयो। उन्हनि खे माना इहो चई छॾिजो तव्हांखे जेको वणे सही। जीअं तव्हां करे था सघो। सही, सही। सही, त असां जॾहिं अच्छा। ख़ौफ़ में रहंदासीं न, सही। उहो असांजो फ़ाइदो खणंदा। सही। त ये ॻाल्हि वाकई आहे, ख़ौफ़ खे असां नाहे करे नाहे अॻिते वधी करणो। सघंदा। ऐं अच्छा, तव्हां इंटर कई आहे, अॻिते मज़ीद छा पढ़णु चाहींदो? मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां लॉ कयां, मुंहिंजो अच्छा, मक़सदु आहे LLB छो करणु LLB चाहियो इन करे करणु चाहियां जे माने मतलब असांजी सोसाइटी में जेके बि आहिनि, नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खां वठी असांजी फैमिली में घणो असां फैमिली में रहियूं त उन हिसाब सां उहे इशू ॾिठा आहिनि। त हिकु वकील आहे जेको माना हिकु सुठी वकालत करे थो सघे। जेके पोइटेबल इलाइक़ा आहिनि या ॻोठ आहिनि असांजा, त अॼुकल्ह वकीलनि जी डिमांडूं कुझु वधीक ई थी वियूं आहिनि। त औरत आहे जेका माना कंहिंजे ग़रीब चयनि जो अहसासु सम्झी थी सघे। सही, त मां चाहियां थी त मां पंहिंजे मुआशिरे में पंहिंजे जेके पोइटेबल ॻोठ आहिनि, नंढा वॾा शहर, उन्हनि जी हेल्प करे सघां, हिकु सुठो आवाज़ उन्हनि जो बणिजी सघां। माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, तालीम छो ज़रूरी आहे? तालीम बग़ैर तालीम जे नथा हली सघूं? नथा हली सघूं। वजह छो त को शऊर रीज़न को न आहे। ऑथेंटिक तालीम मतिलबु शऊर, जॾहिं असांखे शऊर ई न आहे, कंहिं शइ जी ॼाण ई न आहे, त असीं हुनखे कीअं था करे सघूं। तालीम इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं असां लाइ त ईअं चइजे त हर कंहिं लाइ तालीम ज़रूरी आहे। ऐं जॾहिं त ॾिठो वञे त हिनमहिल तालीम जो मयार घटिजंदो थो वञे, ॾींहों ॾींहुं घटिजंदो थो वञे। अच्छा। तालीम इलाही असां पोइते पिया वञूं घणो। कुझु अहिड़े एक्टिविटियुनि जे करे बि असां पोइते पिया वञूं, ऐं कुझु वरी असांजी थोरी माने मुआशिरे जी ज़हनियत बि आहे त असां नथा निकिरी सघूं। छो त अगरि ॾिठो वञे त माने छोकिरा त मां इहो ई चवंदी आहियां त छोकिरा, तव्हां छोकिरियुनि खे मौक़ा ॾियो, हू अॻियां अची हू कुझु करे सघंदियूं।
जेके बि असांजे पाड़े जा या असांजे गॾु स्कूल स्टार्ट कया आहिनि त उहे अॼुकल्ह माना ईअं ई रोडनि ते उते उते वेहंदा हलंदा था वतन ऐं अगरि असांखे उहे शयूं उहे सहूलियतूं अगरि असांखे ॾियनि हा उहे हर शयूं त असां शायदि उन्हनि खां वधीक कुझु करे ॾेखारियूं। अच्छा पर तव्हांजो त जेके छोकिरनि खे फैसिलिटीज़ मिलनि थियूं उहो बि ज़ाया था करनि। सही माना तव्हां अगरि न्याणी खे हिकिड़ी यकीनन न्याणी हिकिड़ी ज़िमेदार हूंदी आहे हिकिड़ी शहूर रखंदी आहे त यकीनन मूंखे ही सिमता काफ़ी सारे बैरियर्स में उनमें हलंदी आहे तो उन लाइ तालीम यकीनन ज़रूरी है। अच्छा मुमना क्या कहना चाहेंगी इस बात पे, लड़कियां ज़्यादा तालीम में होशियार होती हैं कि बजाय लड़के वो जैसे कह रहे हैं कि टाइम वेस्ट करते उधर उधर पड़े रहते हैं? मेरे ख्याल से मैंने अपने अराउंड देखा, आपके अराउंड से भी बहुत फर्क पड़ता है कि मैं जहाँ उठती बैठती हूँ या जिन लोगों में मैं इन्वॉल्वमेंट रही है मेरी, तो मैंने वहाँ इक्वली दोनों को पाया है। लेकिन हमारी सोसाइटी का अलमिया ये है कि लड़कियों को नहीं पढ़ने दिया जाता, एजुकेशन पर पाबंदी लगा दी जाती है, इसमें बैरियर्स होते हैं डिफरेंट। मेन बैरियर क्या होता है, मतलब किस वजह से नहीं पढ़ने देते? मेरे ख्याल से पेरेंट्स को ऐसा लगता है कि अगर लड़कियां बोल्ड हो जाएंगी, कॉन्फिडेंट हो जाएंगी, एम्पावर हो जाएंगी तो वो बिगड़ जाएंगी। मेन पॉइंट सिंधु एकदम ये है कि लड़कियां बिगड़ जाएंगी। और मेरे ख्याल से एम्पावर होने का मतलब ये नहीं होता कि हम बिगड़ जाएंगे, एम्पावर होने का मतलब ये होता है कि हम अपने लिए भी बोल सकते हैं, हम आपके लिए भी बोल सकते हैं और हम अपने अराउंड और भी लोगों के लिए बोल सकते हैं। तो पेरेंट्स को थोड़ा ये समझने की नीड है और इसमें पेरेंट्स से ज्यादा ये कि हमारे एजुकेशन इंस्टीट्यूट्स जो हैं, क्योंकि को एजुकेशन है, पेरेंट्स को इससे भी डर लगता है कि लव अफेयर्स हो जाएंगे, इस तरह की चीजें हैं जो आई थिंक ये बैरियर्स हैं। और इंटीरियर में मोस्टली हमारे जो देहाती इलाके हैं, एक तो पूरी सिंध हमारी एक ही है, इंटीरियर रूरल सिटी और अर्बन ये हो सकता है। तो उसमें देहाती इलाकों में ये होता है कि मेरी मदर खुद भी वहाँ रही हैं, मेरी अम्मी जो है वो गाँव से हैं, मेरे फादर सिटी से थे। तो अम्मी बताया करती थी कि उनकी जो पढ़ाई है, भाइयों ने मतलब मेरे मामू जो हैं वो वेल एजुकेटेड है, मेरी अम्मी या मेरी खालाएं जो हैं उन्होंने मैट्रिक पास किया है, वो भी घर में बैठ के पेपर्स दिए थे जस्ट बिकॉज ऑफ इन्वायरमेंट, कि लड़कियों को आज़ादी नहीं थी बाहर जाने की। तो मेरे ख्याल से वो वक्त आ गया कि हमें इन बैरियर्स को जो है ना, इन स्टीरियोटाइप चीज़ों को तोड़ना चाहिए और आगे बढ़ना चाहिए, क्योंकि आई थिंक एक तालीम याफ्ता औरत आपकी नस्लें जो है ना वो संवार सकती है। तालीम बहुत ज़रूरी है लड़कियों के लिए, जरूरी है। चलो चाहे वो मर्द हो चाहे वो औरत हो, तालीम जरूरी है। मर्द अगर पढ़ा लिखा होगा तो वो उस शऊर और उस अकल से एग्जैक्टली वो फिर अपनी औरत को या अपनी बहनों को, अपनी माओं को वो तहफ़्फ़ुज़ भी दे पाएगा, वो आज़ादी भी दे पाएगा अगर वो पढ़ा लिखा होगा, शऊर वाला होगा। तो एजुकेशन दोनों मामलों में बहुत जरूरी है, दोनों मतलब मुआशरे ऐं समाज में माने ॾिसनि था त अगर छोकिरी सिंधु मां तो ही कंटिन्यू कंदमि तव्हांजी तीन ॻाल्हि को, लेकिन हिकिड़ी शॉर्ट को मुझे ब्रेक आहे। नाज़रीन हीउ वक़्तु ब्रेक जो, हिन प्रोग्राम सां ताउन खे ठपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि ठपाल मेज़बान चाय आहे, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन हिन स्पेशल सेगमेंट सां ताउन कयो कैडबरी डिलाइट। अगर चाहो था तो डिलाइट ना हुजे तव्हांजी ज़िंदगी में फुल ब्राइट त खाओ जो का कैडबरी डिलाइट। हर के इंसान की ज़िंदगी में का न का डिलाइट ज़रूर हूंदी आहे। त असांजी मौजूदा जेके गेस्ट उनखां ज़रूर पुछंदासीं, यकीनन हिन जी करियर जो आगाज़ आहे हिकिड़ी एज जेको अञा पंहिंजी ज़िंदगी में अॻिते वधण काफ़ी आहिनि, लेकिन कॾहिं न कॾहिं का नंढी नंढी डिलाइट ज़रूर हूंदी आहे, तो उन्हनि खां ज़रूर पुछतासीं। जी मोमना, पहले आपसे स्टार्ट करेंगे। नुमाना क्या बताएंगी कि आपकी जो डिलाइट है क्या थी? मेरे ख्याल से जब मेरे फादर कोमा से बाहर आए थे, वो एक पॉइंट था मेरे लिए जो डिलाइटफुल था बहुत ज़्यादा। अच्छा। बेटियाँ वैसे ही अपने फादर के बहुत क्लोज होती हैं, तो एक साल तक वो कोमा में थे और जब वो कोमा से बाहर आए तो मेरे लिए वो मोमेंट था बहुत स्पेशल। अच्छा, कितने टाइम रहे नुमाना ये आपके फादर? ऑलमोस्ट एक साल। He was in coma. Yes. He was so, कैसा रहा आपका ये से कैसे? हॉरिबल, बहुत हॉरिबल था, लेकिन बस वो जब कोमा से बाहर आए और उनकी जो स्माइल थी ना, आई थिंक वो एक साल के लिए पूरी हो गई। Okay, 1 year, long time period. कैसी किस वजह से उनको एक्सीडेंट हुआ? हेमरेज की वजह से। अच्छा, हेमरेज से। इसीलिए कहते हैं कि इंसान हमेशा केयरफुल होना चाहिए। Exactly. हेल्थ को लेके केयर करनी चाहिए। अमूमन हमारे पेरेंट्स जो हैं वो बच्चों की वजह से खुद पे ध्यान नहीं दे पाते। और मैं अच्छा, ये एक वक्त ऐसा भी गुजरा तब भी आपने अपने अंदर जो ना स्ट्रांगनेस महसूस किया, ये फील आपने किया होगा कि भाई अब अब्बू की कंडीशन ये है तो मुझे जो है और स्ट्रांग होना चाहिए। बिल्कुल आप सही कह रही हैं। वो एक पॉइंट था कि बस फिर सारी जिम्मेदारियां A to Z वो मैंने अपने सर ले ली थी और मैंने कहा आप सब लोग की जो लाइफ है वो डिस्टर्ब ना हो, तो अब ये है कि सारे काम मैं खुद करती हूँ। आप कितने भाई बहन? हम 3 भाई बहन हैं। 3 भाई बहन। सबसे बड़ी मैं हूँ। माशा, तभी तो आपने उस चीज को अपने सर पे जल्दी से वो एब्जॉर्ब कर लिया। सिंधु के पास जाएंगे। जी सिंधु, तहां डिलाइट
अञा त तव्हांजो स्टार्ट थियो आहे ज़िंदगी जो केरु, पर यकीन कान का त ज़रूरु ॿुधी। इहा त माने हिकिड़ी वॾी ॻाल्हि चइबी त अहिड़ो हिकिड़े ज़िंदगी में न आयो न थियो। कहिड़ो ऐं बि? कुझु बि न। अच्छा माना एतिरी वॾी ॻाल्हि अञा कुझु बि न। ताईं ऐं बसि हिनमहिल माने मुंहिंजी हिकिड़ी मतिलबु ॻाल्हि ख़्वाहिश हिकिड़ी वॾी माने पूरी थी, जंहिंसां माने घणी मौक़ो मिलियो त हिनमहिल मुंहिंजो जुलाई में जनम ॾींहुं हो ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हुई त आईसर जे ॻोठ थर केक कटियां, सेलिब्रेट कयां। थर पे सही जी, उहो तव्हांजी वॾी डिलाइट हिकिड़ी रही। हा त ख़्वाहिश हुई जेका मुंहिंजी माने हिन साल पूरी अच्छा थी। वो ख्वाहिश ईअं छो थी भला थर में केक? थर में मतिलबु आरिसर साहब सही। सां माने हिकिड़ो घणो ई माने लॻाव, जीअं मुंहिंजी शाइरी में बि आरिसर साहब अच्छा। ज़िक्र आहे सही सही अच्छा उहो सिंध जा अच्छा आहिनि अच्छा सरमाया। सही माना थर जा ख़ूबसूरत आहिनि मंज़र, जी, मूंखे बि इलाही बिल्कुलु। वणंदा। त तव्हांखे कीअं लॻा थर जा मंज़र? थर जा मंज़र इलाही माने ख़ूबसूरत आहे। चवंदा आहिनि थर ॾुकार में हूंदा नीअं हूंदा, पर हालांकि थर माला माल आहे ऐं असांजो माने इलाही सुठो हिसो आहे थर। ऐं मुंहिंजी ख्वाहिश आहे त आउं फ्यूचर में थर में ई रहां। थर में ही रहो। जी, जबरदस्त। बिल्कुल। आपने देखा है कभी थर? देखा नहीं है, बट मैं बहुत अरसे से प्लान कर रही हूँ। मुझे जैसे ही थोड़ा सा गैप मिलेगा तो मेरा पॉइंट है थर्ड जाने का, बहुत दिल चाह है। जबरदस्त जबरदस्त। स्पेशली बारिशों में सुना है कि बहुत हसीन हो जाता है। हमारे सिंध वैसे ही बहुत हसीन पैरस है। हो जाता है बिल्कुल, इतना बिल्कुल, तो ग्रीन हो बारिशों में जाती तो है, कुछ इतनी ज्यादा ही। खूबसूरत कारंजर मंज़र। साइड हाँ कारंजर साइड काफ़ी ॿिया बि इलाइक़ा आहिनि, काफ़ी ॾिसो सॼे सिंध मां पाकिस्तान खां ॿाहिरि खां बि जेको स्पेशली इन मॉनसून सीज़न में ॾिसण ईंदा आहिनि। बिल्कुल। ऐं इहे सभु शयूं असांजे सिंध सां कंसर्ट आहिनि, बिल्कुल। असांजी सिंध जेके अचे समूरी सोना सिंध सिटी में हर शइ का न का अहिड़ी पॉइंट आहे। 4 मौसम जे हवाले सां असांजे पाकिस्तान असांजे मुल्क में ई आहे, लेकिन असांजी सिंध ॾाढी असांजे समुंड बि असां वटि, ज़ाइज असां वटि एतिरा सिंध में असां सूबु इलाही लकी आहे, असां पाण लकी आहियूं त असां जेके सिंध में जेका रहूं था ऐं सिंध जा रहवासी आहियूं। अच्छा नुमाना जो इंसान कभी बैठता है गैदरिंग्स में बैठता है, कभी पता चलता है कि ये इंसान झूठ बोल रहा है, तो तब आपकी फीलिंग्स क्या होती है? गुस्सा तो सामने वाला बंदा झूठ बोल रहा है। अच्छा ऐसा अमूमन होता है अब तो, आई थिंक मोस्टली ही होता है। मोस्टली ऐसा होता है कि आप जहाँ बैठ रहे हो तो वहाँ आपको पता चल जाता है कि अच्छा ऐसा है नहीं, पर ऐसा होता है। सही। तो आई थिंक चीजों को जो है लेट गो, मैं कहती हूँ कि ठीक है, अच्छा, इट्स सही ओके, बोल कोई रहे हो। मसला नहीं है, टाइम विल रिवील। आप जो कह रहे हो वो आपके सामने खुद ही आ जाएगा, और मेरे ख्याल से ज्यादा बेटर होता है बजाय इसके कि हम लड़े या उससे क्लियर करने बैठे या उसको शर्मिंदा करें। तो वक्त बहुत बड़ा मरहम है, वक्त के साथ साथ सब चीजें सॉर्ट आउट होती हैं, और वक्त जो जवाब देता है वो ज्यादा अच्छा होता है बनिस्बत इसके कि मैं एनर्जी वेस्ट करके उसे जवाब दूं। तो हाँ, वक्त ये भी है। बेहतरीन जवाब है। एनर्जी बिल्कुल वैसे, जाहिर है इंसान का ब्लड प्रेशर हाई होगा तो उस पे और ज्यादा बीमारियां। और मैं बिला वजह स्ट्रेस और डिप्रेस हो जाऊं किसी वजह से, तो बेहतर है वक्त पे छोड़ दिया जाए, वक्त बेहतरीन जवाब है। अच्छा सिंधु तव्हां घणा भाउ भेण आहियो? असां माशाल्लाह सां 5 भाउ भेणूं। माशाल्लाह। सभ खां वॾो केरु नंढो केरु? तव्हां काएं नंबर ते आहियो? मां 3 नंबर ते आहियां, पर ईअं सम्झो सभ खां वॾी आहे। अच्छा माना 3 नंबर ते थी सभ खां वॾी, उहो कहिड़े लिहाज़ सां? उहो अहिड़े लिहाज़ सां त मुंहिंजी सिस्टर आहे, उनजी नंढला शादी थी वई, हिकु माने ॻोठाणो माहौल ओड़ो अच्छा। त ऐं माना उहो इन्हनि जो वो थी अलॻि बदल थी तव्हां वियो, जे माने अॻिते हिकु- थी वियो। हा ऐं फैमिली में ईअं घणा ई रुख टन मोड़े अची विया, त हिनमहिल असां सेपरेट था रहूं। मां पंहिंजी मदर सां गॾु रहंदी आहियां, हिकिड़ो भाउ सां गॾु, असां 3 ॼणा रहंदा आहियूं। त उन हिसाब सां माना तव्हांजी घणी हलंदी आहे? अच्छा घर में कमु केतिरो कराईंदो पंहिंजी मदर सां? मदर जॉब कंदी आहे हॉस्पिटल में, सो घर जो सॼो कमु मां ई कंदी तव्हां ई कंदो सॼो कमु ओवरऑल? यकीन बाक़ी पोइ उन खां पोइ तव्हां पंहिंजी स्टडी खे कीअं टाइम ॾींदा? स्टडी खे माने टाइम ॾींदा आहियूं, उन खां अदब लिटरेचर खे टाइम ॾींदा आहियूं, पंहिंजी पढ़ाई खे बि, ऐं इवेंट वग़ैरह अटेंड करणा हुजनि या ॿाहिरि जो कमु हूंदो आहे त भाॼी वठणु हूंदो आहे, सही त सही। असां पाण कंदी आहियां। अच्छा हेतिरी इन एज में इहे सभु शयूं कीअं हैंडल्स थियनि थियूं? तव्हां पाण त कीअं केतिरो ॿियो छा त प्रेशर, मूंखे- इंसान जो हिकिड़ो पंहिंजो बि हिकिड़ो अंदर में स्टेमिना हूंदी आहे, पोटेंशियल हूंदी आहे त बाबा हेतिरी सघ आहे मूं में त हेतिरी सघ में एतिरो कमु करे सघां थी। माहौल हिकिड़ो अहिड़ो मिलियो मूंखे माने शुरू खां वठी, त नानाणे वटि रहणु हिकिड़ो वॾी ॻाल्हि हुई। 4 सालनि खां वठी मां नानाणे वटि रहियमि, हाणे तक़रीबन 6 महीना थिया आहिनि मदर सां गॾु रही। सही। त उहो उन माहौल में रही आहियां, वरी उन माहौल मां कुझु अहिड़ा हादसा थिया ज़िंदगी में जेके न चाहींदे वॾो थियणो पियो, ऐं न चाहींदे इन्हनि शयुनि खे फेस करणो पियो। सोचियमि त माने मूंसां अगरि अहिड़ो कुझु थियो आहे या फैमिली में अहिड़ा इशू आहिनि त ॿियनि सां बि अहिड़ा हूंदा, त छो न मां उन्हनि सां। सही। अच्छा वाकई हादसा जेके आहिनि न स्ट्रॉन्ग वॾो ठाहे छॾंदा, वक़्त को वॾो होशियार समझदार। वक्त जो सबक पढ़ाता है वो कोई नहीं पढ़ा सकता। सही सही। अच्छा ॿी का शायरी बि तव्हां सिंधी जो जे त असांखे ॿुधाईंदा हीअं तव्हांखे यादि हुजे? का यादि आहे हींअर?
मुझे तो याद ईअं नहीं को कॉलम अहिड़ो कहिड़ो कंहिं ते लिखियो फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम का मां औरतुनि छोकिरियूं घरां छोटियूं भॼनि अच्छा हाँ मां छुट्टी इन बिना पॉइंट ते लिखी हुयमि या मां ॻाल्हि क्लियर बि कंदसि त मुंहिंजे पाड़े में इहो वाक़ियो थी चुको ईअं सम्झो मुंहिंजी फ्रेंड हुई बेस्ट त मां ऐं मूंखे माने उन हादसे जी ख़बर पई मूंखे घणी तकलीफ़ थी दुख थियो आहे कि घणो ऐं मां घणो पोइते हली वई हुयसि माने मायूस थी वियसि काश हिकु दफ़ो हू मूंसां इहा ॻाल्हि क्लियर करे मैं बि मां हुनजी हेल्प कयां ऐं इहा ॻाल्हि मैं बि माने मुंहिंजी घणी आहे त हिकिड़े दफ़ा हू मूंसां ज़रूरु मिले ऐं हू इन इहो कदम खयो त आख़िर छो हिकु छोकिरी थी इहो कदम केरु असां मां इहो चवणु चाहींदसि पेरेंट्स खे त का बि छोकिरी न आहे चाहींदी त असां पंहिंजो घर छॾियूं पंहिंजो बचपन छॾियूं उन्हनि गलनि में असां खेॾियाऊं उन्हनि सभिनी शयुनि जॾहिं का छोकिरी घरां भॼंदी आहे ईअं मतिलबु त हू पंहिंजो सभु कुझु छॾे हली वेंदी आहे सभु कुझु आख़िर हू छो केरु ईअं न आहे चाहींदो त असां पंहिंजो सभु माना काफ़ी कुझु अहिड़ी इश्यूज़ हूंदियूं आहिनि माना पंहिंजी पेरेंट्स जे ख़िलाफ़ जेको फ़ैसिलो करे थी उहा माण्हू न असां चाहींदा उहा ग़लति आहे पेरेंट्स खे इहो ग़लति आहे छो त असां हिन महिल वॾा थी चुका आहियूं असां एतिरो शऊर आहे ऐं तव्हां वॾा तॾहिं ॾिसो न पंजे या आङुरी बराबरि कोन उन्हनि जे हिकु इन स्टेप खणण सां ॿियूं छोकिरियुनि खे असरु पियो ॿियनि छोकिरियुनि ते इर्द गिर्द पाड़े में त यकीन पेरेंट्स अञा पॉज़िटिव थी विया अञा उन्हनि खे पुछो त न हिननि खे आज़ादी न ॾियणु घुरिजे त अहिड़ा क़दम असां छो खयूं जो जेके ॿियूं असांजी नियाणियूं आहिनि त उन्हनि ते इहो इफेक्ट पवे उन्हनि ते उहो असरु पए उन्हनि जी तालीम उनजी आज़ादी ते असरु पए त ईअं असांखे क़दम न खणणु घुरिजनि ॻाल्हि कजे शेयरिंग कजे कोई इशू आहे उनखे सॉर्ट आउट करण जी कोशिशि करणु घुरिजे उहो तॾहिं इशू शेयर कंदासीं जॾहिं असांजा फैमिली असांजा फ्रेंड्स हूंदा फैमिली मां इहो चाहींदी आहियां त मतिलबु असांजा जेके भाइर आहिनि उहे असांजा बेस्ट फ्रेंड थियनि बजाए जो असां ॿाहिरि कंहिं बॉइज़ खां एडवाइस वठण जे असां पंहिंजे भाउ खे इहो ॿुधाए छॾियूं त मूंखे पेट में सूर आहे मूंखे हीअ तकलीफ़ आहे त इहा हीअ तकलीफ़ आहे छो त असां जॾहिं ॿाहिरि असां पंहिंजो इशू रखंदा आहियूं न त ॿाहिरि जॾहिं चार माण्हुनि में उहा ॻाल्हि वेंदी आहे त हर कंहिंजा ख्याल सही बिल्कुल अच्छा नोमाना मैं आपके पास आऊंगी तो आपने कभी कुछ लिखने की कोशिश की कोई ऐसी शायरी कोई हर एज में तो होता है कभी पहले तो हम डायरीज उठा लेते हैं रोज जो डेली रूटीन लिखना स्टार्ट करते हैं पहला हमारा स्टेप यही होता है ऐसा कुछ हुआ आपके साथ आई थिंक डेली रूटीन पे डायरी लिखी जाती थी स्कूल लाइफ में बट फिर वो अच्छा हम बहुत सेंसिटिव होते हैं जैसे इनकी फैमिली में इश्यूज थे तो ये नेचर वाइज बहुत सेंसिटिव होंगे तो कुछ इश्यूज मैंने भी देखे तो मैं बहुत सेंसिटिव थी तो मैं बोल नहीं पाती थी तो मैम ने कहा कि हमारी एक टीचर हुआ करती थी मिस अनीका आपके टीचर्स ही बेस्ट गाइड्स होते हैं आपके लिए तो मेरे दोस्त भी नहीं हुआ करते थे क्लासमेट्स में सिर्फ उठना क्लास लेना और घर जाना ये होता था तो मेरी मिस ने मुझे उस वक्त मशवरा दिया था कि तुम जो ना डायरी लिख के ना डायरी में बंद हो गई हो डायरी लिखना बंद कर दो और बोलना शुरू करो एक्सप्रेस करना शुरू। अच्छा ये भी आदत होती है फिर हम लिखने पे ज्यादा आ जाते हैं खामोश हो जाते हैं सोचने का वो ज्यादा महवर बढ़ा जाता है ना पोएट्री में इतना कुछ खास इंटरेस्ट नहीं है लेकिन अच्छी लगती है सुनने पे तो सही अच्छा माना अब बताओ घणी सिंधी अची वई आहे तव्हांखे केतिरी सिंधी ॼाणे ॻाल्हाए सघंदो मूंखे एतिरी मां एतिरा हाणे भला सिंधी में ॿुधायो कहिड़ो खाधो वणंदो आहे तव्हांखे खाधो मीन्स खाना हाँ कहिड़ो कहिड़ो पसंदीदा मूंखे लाइट खानो मैगी टाइप नहीं लग रहा है सैलेड आपके सेहत से लग रहा है सही तो माना तव्हांखे अहिड़ो घटि खाधो पसंदि आहे अच्छा ज़बरदस्त घुमण की का अहिड़ी जगह जल्दी ॿुधाइजो अलमंजर घुमण जबरदस्त कमाल जो प्लेस है जबरदस्त थैंक यू नमना आप आज हमारे प्रोग्राम में मुझे बहुत खुशी हुई काफी कुछ आपसे भी सीखने को मिला क्या मैसेज देना चाहेंगे क्या मैसेज देना चाहेंगे असांजे ॾिसंदड़ खे मैं सबको बस यही मैसेज देना चाहूंगी खुश रहें और दूसरों को भी खुश रहने दें इसके अलावा अपने पेरेंट्स का भरोसा ना तोड़ें और सेकंड पेरेंट्स के लिए ये है कि प्लीज अपने बच्चों को सुने अपने बच्चों पे भरोसा करें सोसाइटी पे थोड़ा कम करें थैंक यू जबरदस्त बहुत खूबसूरत बात थैंक यू सो मच तो सिंधु कीअं लॻो अची करे लॻो इलाही माने बहितरीनु प्रोग्राम थियो मां सदाईं इहो प्रोग्राम ॾिसंदी हुअसि ऐं फर्स्ट टाइम मुंहिंजो माना ईअं अचणु थियो तव्हां ॾांहुं इलाही सुठो लॻो मैसेज ॾियणु चाहींदा मैसेज मां इहो ॾियणु चाहींदमि पंहिंजे साथियुनि खे त हीउ जेको वक़्तु आहे हीउ असांजो माने हलंदड़ वक़्तु आहे हिन में असांखे गॾु थियण जी ज़रूरत आहे हिन महिल असांजी सिंध में घणा ई इशू थी रहिया आहिनि ऐं घणो ई मतिलबु इहे शयूं असां बजाए जो हिकु ॿियनि खे पोइ ते धिकण जे असां गॾिजी सभु हलूं जेके पंहिंजे पंहिंजे प्लेटफॉर्म ते आहिनि उहे हिकु ॿियनि खे टारगेट करण जे बजाए प्लेटफॉर्म ते गॾु थी ऐं कमु कनि ऐं असांखे पंहिंजे थैंक यू सिंधु थैंक यू सो मच थैंक यू आपके भी आपके प्रोग्राम में थैंक यू सो मच जीअं त नाज़रीन असांजे वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जो पुॼाणी पहुतो ऐं हिन स्पेशल सेगमेंट सां तावन कयो
कैडबरी डिलाइट अगर जी ज़िंदगी में चाहो था ख़ुशियुनि जा रंग त खाओ जेको कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी दुआउनि में यादि तेसिताईं पंहिंजी होस्ट तहरीम मवान खे ॾींदा इजाज़त अल्लाह।